everyone, this is your host and dost Mazza Satar and welcome to the late night show with Mazza Satar. मैं welcome चाहूँ तो भली कार चाहूँ तो उम्मीद है ठीक हूँदा खुश हूँदा मज़े हूँदा एवरी मंडे ते रात 9 को यानी लगे था मुझसे गड्ढ दो दिन फाइनली I'm back काफ़ी ॾींहनि खां पोइ I believe ईद खां अॻु में असां शो कयोसीं ऐं जेको कंटिन्यूस शो न करे सघिया आहियूं बिज़ी स्केड्यूल शयूं किथे कॾहिं टेक्निकल प्रॉब्लम्स कॾहिं गेस्ट लाइनअप करणु अॼुकल्ह ॾाढो ॾुखियो थी वियो आहे गेस्ट सां टाइमिंग मैनेज करणु वरी ॿियूं शूट्स ऑन एंड ऑफ सो आई होप तव्हां जिते बि हूंदा ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा हमेशह इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे पाण गॾु हूंदा आहियूं मंडे ते ऐं पाण कचहरी कंदा आहियूं कॾहिं कंहिं सेलिब्रिटीज़ सां कॾहिं कंहिं आर्टिस्ट सां कॾहिं डिफरेंट जेके वॉक ऑफ द लाइफ जा माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं ऐं उन्हनि खां उन्हनि जी लाइफ जे बारे में पुछंदा आहियूं उन्हनि खे उन्हनि जी जेका फील्ड आहे उनजे बारे में पुछंदा आहियूं त उन्हनि एतिरी कामयाबी कीअं माणी आहे ऐं उन्हनि जी लाइफ स्टाइल कीअं आहे उनजी रूटीन कीअं आहे उनजी इंस्पिरेशन कहिड़ी आहे उनजी मोटिवेशन कहिड़ी आहे ओवरऑल उनजी लाइफ जे बारे में पुछा कंदा आहियूं त हाउ इज़ एवरीथिंग सो अॼु असां सां गेस्ट जेका आहे तमामु सुठी सिंगर आहे तमामु सुठी इंसान आहे ऐं नेशनल न पर इंटरनेशनल जेके मंच आहिनि स्टेजिस ते हुन परफॉर्म कयो आहे दुनिया जा डिफरेंट मुल्क US हुजे UK हुजे मलेशिया हुजे थाईलैंड हुजे सऊदीया हुजे दुबई हुजे सो मेनी कंट्रीज़ शी परफॉर्म्ड ओवर देयर शी इज़ अ नेशनल आर्टिस्ट ऐं तमामु सुठा सिंधी गीत ॻाया अथसि ऐं ॻाईंदी बि आहे तमामु कॾहिं मतिलबु स्ट्रगल कंदी रहंदी आहे हुनखे तव्हां कॾहिं बि ख़ाली वेठे न ॾिसंदव हू कॾहिं कुझु न कुझु कंदी रही आहे शी इज़ डूइंग समथिंग सो मूंखे यादि आहे त कुझु साल पहिरियों मां हुननि जो मुंहिंजो कशिश ते प्रोग्राम हलंदो म्यूज़िक बीट आहे बिलीव उन में मां हुननि जो इंटरव्यू कयो फाइनली पाकिस्तान आई त वरी हाल वाल थियो त पोइ हाल वाल थियो त चयुमि तव्हां टाइम ॾियो त फाइनली शी गिव अस द टाइम सो अॼु असां सां गॾु आहे बुशरा मारवी सलाम बुशरा कीअं आहियो ठीकु आहियो ठीकु आहे सभु ख़ैर काफ़ी टाइम थी वियो आहे जी जी काफ़ी टाइम थी वियो तक़रीबन इलाही साल थी विया हूंदा 4-5 साल तक़रीबन न इलाही कोन थियो त 2 साल खनि थी विया आहिनि हा कंफर्म आहे सही ॿियो कीअं पले ज़िंदगी कीअं पलनि शयूं कीअं पलनि मामलात अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी तमामु सुठी हले पई केॾी महिल सुठी थी वेंदी आहे केॾी महिल सुठी न वेंदी पर इहे सभु शयूं त ज़िंदगी जो हिसो आहिनि ज़िंदगी हिसो ई आहिनि जी जी शयूं ऑन एंड ऑफ अचनि थियूं कॾहिं इंसानु कीअं आहे कॾहिं कीअं आहे बिल्कुलु सो असां बुशरा शुरू खां शुरू कंदासीं त टोटल तव्हांखे एज़ अ सिंगर तव्हां एज़ अ सिंगर ई आया या एक्टिंग वग़ैरह मॉडलिंग कई आहे न जी 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 मॉडलिंग बिल्कुलु न कई सिंगर ई कई आहे जी जी सिंगर केतिरा साल थी विया आहिनि तव्हांखे हिन फील्ड में मूंखे तक़रीबन 10 खां 11 साल थी विया आहिनि 10 खां 11 साल थी विया आहिनि ऐं कंटिन्यूस कमु कयो पिया जी 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 बिल्कुलु हिन वक़्तु पुछो वञे त केतिरा तव्हां गीत प्रोड्यूस करे चुका आहियो या ॻाए चुका आहियो कोई आइडिया आहे हिन में काफ़ी एल्बम्स कया आहिनि मूं तक़रीबन 10 खां 12 एल्बम्स कया आहिनि ऐं पंहिंजा जेके पर्सनली अॼुकल्ह एल्बम्स जो त तमामु घटि थी वियो आहे हर आर्टिस्ट पंहिंजा कलाम ठाहे ऐं पंहिंजो उहो कोशिशि आहे उहो काफ़ी प्रोजेक्ट कया आहिनि जेके मतिलबु सुठे लेवल ते माना जीअं अक्सर एल्बम खां अलावा जेके तव्हां ऑडियो सॉन्ग रिलीज़ कयो पिया जी 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 उहे उन्हनि ते घणो फोकस थी वियो हाणे तव्हांजो उन्हनि ते घणो थी वियो आहे तक़रीबन जेके बि सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा आहियो तक़रीबन हर आर्टिस्ट ईअं करे पियो मतिलबु हिकिड़ी शइ जेका हूंदी आहे माण्हुनि जे माइंड में वेंदी आहे पोइ क्लिक थींदी आहे उहो सॼो एल्बम नथा ॿुधनि जी पोइ कीअं पिया ॾिसो बुशरा हिकिड़ो ट्रेंड हुयो हिकिड़ो दौरु हुयो एॾनि एल्बम्स ते रश हूंदी ऐं हाणे वरी दौरु चेंज थी वियो आहे हाणे सॼो टीवी खां पोइ डिजिटल मीडिया सोशल मीडिया इहो कीअं पियो लॻे तव्हांखे एॾो सारो जेको चेंज थियो आहे ऐं हिकिड़ो दौरु आयो आहे हर शइ तव्हांखे ख़बर आहे टाइम सां थींदी आहे हू पहिरीं एल्बम्स जो टाइम हो माण्हू ॿुधंदा हुआ पूरो एल्बम ॿुधंदा हुआ 10 कलाम ॿुधंदा हुआ 12 कलाम हूंदा हुआ हर एल्बम में अॼुकल्ह इहो आहे हिकिड़ी सिट ॿुधंदा आहिनि ऐं उहो ॿुधंदा आहिनि उन्हनि खे वणंदी आहे सही आहे न त ॿियो कलाम ॿियो न त टियों माना एतिरी फास्ट थी वई आहे लाइफ एतिरा माना स्ट्रगल एतिरी वधी वई आहे जो कॉम्पिटिशन हले पियो ॾाढो कॉम्पिटिशन आहे तमामु घणो हले पियो जी पुछण थो केतिरो कॉम्पिटिशन आहे एज़ अ फीमेल सिंगर में ऐं इलाही सिंगर्स आहिनि फीमेल सिंगर्स आहिनि जेके गाना ॻाइनि पियूं ऐं अक्सर करे खोड़ सारियूं सिंगर्स त रीमेक पई ॻाइनि जेके गाना ॻायल आहिनि उन्हनि खे रीमिक्स करे उनखे ठाहे करे उहो कमु करे पियो केतिरी वॾी कॉम्पिटिशन आहे हिन मार्केट में स्पेशली हिन तव्हां वटि मार्केट में जीअं हैदराबाद सखर शिकारपुर लाड़काणो कराची केतिरी कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन त तमामु घणी आहे को बि कमु आहे हुन में कॉम्पिटिशन आहे बहरहाल जेके ओल्ड धुनूं जेके माण्हुनि जे दिमाग़ मां लही वियूं आहिनि जेके असांजे लेजेंड आर्टिस्ट ॻाए विया कलाम ॻाए विया ऐं उहे कलाम वरी तव्हां रीमिक्स करे सुठे तरीक़े सां सुठी म्यूज़िक सां अगरि पेश कयो त इहा सुठी कोशिशि आहे उन्हनि जहिड़ो त तव्हां नथा ॻाए सघो पर हिकिड़ी क्वेश्चन जनरल ईंदो आहे न त जेकॾहिं एॾो पुराणे दौर में माना 20-30 साल पोयूं
70s या 80s या 90s जे दौर में काई धुन ठही आहे ऐं उहा तंहिं वक़्तु शायदि एॾी टेक्नोलॉजीज़ बि न हुयूं, एॾो अवेयरनेस बि न हुई, एॾी खोड़ सारियूं शयूं न हुयूं। जी ऐं हाणे उन क़िस्म जी असां वटि म्यूज़िक प्रोड्यूस कोन थी थिए, कंपोज़िशन्स कोन थियूं अचनि, शाइरियूं कोन थियूं अचनि। छा सबबु आहे, छा था सम्झो छाजे करे आहे इहो? माना तव्हांखे कुझु अंडरस्टैंडिंग आहे, कुझु सम्झो पिया त इहो छाजे करे आहे? अॻे त ॾाढा पुराणा गीत एॾा मशहूरु हिट आहिनि जो उन्हनि जा रीमेक्स। ॾिसो न, अॻे महिनत कंदा हुआ, राइट, हाणे महिनत तमामु घटि आहे। अॻे महिनत कंदा हुआ, स्ट्रगल कंदा हुआ, हिकिड़ी धुन खे कॉम्पोज़िशन करण लाइ महीना बि लॻी वेंदा हुआ। बिल्कुलु ईअं। ऐं उहे तव्हां शयूं ॾिसो अमर आहिनि, अॼु बि असां ॿुधो था, असांखे नयूं शयूं लॻनि थियूं। ऐं अॼुकल्ह अहिड़ी शइ आहे, माना को बि कलाम हिट थियो, ॿियो दफ़ो तव्हां 2 दफ़ा 3 दफ़ा वधि में वधि ॿुधंदव, हुन खां पोइ तव्हां चवंदो चेंज कयो। बाक़ी पुराणियूं शयूं तव्हां चवंदो बसि इन करे जेके असांजा आर्टिस्ट आहिनि हू कोशिशि कंदा आहिनि कि पुराणी शइ माना अमर आहे, अमर हर को ॿुधणु चाहींदो हुनखे। सबबु माना महिनत घटि आहे, तव्हां सम्झो था? जी महिनत ज़ाहिर ॻाल्हि आहे, महिनत आहे न। हू जेकी पुराणी शइ हिकिड़ी ठहियल ठुकल शइ मिली थी वञे त पोइ वरी उन ते चवनि था बसि हिनखे न्यू तरीक़े सां। छाजे करे महिनत माण्हू घटि था कनि? मतिलबु माण्हू जे करे महिनत, कुझु खोड़ सारियूं कंपोज़िशन आहिनि अहिड़ियूं जेके माण्हू फ्रेश कंपोज़िशन बिल्कुलु आहिनि थियनि, हिट बि थियनि थियूं, त छाजे करे इहो थिए थो त माण्हू महिनत नथा कनि हाणे जेतिरी पुराणे दौर में महिनत कंदा? सबबु छा आहे हुनजो? छा था सम्झो तव्हां? बसि इहो हिकिड़ी शइ महिनत वारी जेका हूंदी हू नज़र ईंदी ऐं हिकिड़ी महिनत जी न आहे त बसि ठीकु आहे, हू जस्ट 2-4 ॾींहं माण्हू ॿुधंदा, हुन खां पोइ कोन ॿुधंदा। काफ़ी आहिनि अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन्हनि जा कलाम नवां हिट बि थिया आहिनि, सुठा नवां कंपोज़िशन बि आहिनि, काफ़ी नाला आहिनि। बहरहाल नयूं शयूं अचणु खपनि, ज़रूरी आहे। बिल्कुलु तव्हां बि महिनत कंदा आहियो। ऐं महिनत जी ॻाल्हि यादि आई त बुशरा, तव्हांजी लाइफ, तव्हां पंहिंजी सॼी सिंगिंग जे कैरियर में स्ट्रगल कई आहे, महिनत कई आहे? जी बिल्कुलु, तमामु घणी स्ट्रगल कई आहे, तमामु घणी, ऐं अञा ताणी स्ट्रगल कयूं पिया। अच्छा, जेके माण्हू अंडरस्टैंड कंदा त ठीकु आहे, बुशरा ईअं ई कामयाबु थी वई आहे, इहो सच आहे या कूड़ आहे? वाक़ई न, तमामु महिनत हूंदी आहे, अलाए घणे माण्हुनि जो हथु हूंदो आहे, घणियूं दुआऊं हूंदियूं आहिनि, ऐं किथे किथे तव्हांखे कामयाबी नथी मिले, हुतां तव्हां बिल्कुलु मायूस थी अची वेंदा आहियो। मतिलबु ईअं काफ़ी जॻहियूं आहिनि, हू माण्हू ईअं कोशिशि कंदो किथे मायूसी थी, किथे हुनखे मोट मिली, पोइ कंदे कंदे पोइ वरी इन मंज़िल ते पहुचंदो आहे। तमामु घणियूं दुआऊं ऐं घणा माण्हुनि जो हथु हूंदो आहे हुन में। तव्हांखे यादि आहे तव्हांजी स्ट्रगल 10 साल 12 साल स्टार्ट थी, तव्हांखे लॻो त तव्हां हिन फील्ड में सक्सेसफुल थी वेंदा ऐं तव्हां एतिरो नालो कमाईंदा ऐं तव्हां इंटरनेशनल लेवल ते, इंटरनेशनल स्टेज ते वञी करे तव्हां परफॉर्म कंदा? एक्सपेक्टेशन हुई? जी बिल्कुलु बि न हुई। बहरहाल मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मुंहिंजी अम्मी जेका हुई उहो मतिलबु असांजे घर जा अहिड़ा हालात हुआ जो हुन मतिलबु स्टार्ट कयो, सिंगिंग स्टार्ट कई। बहरहाल हिकिड़ो कुझु माण्हू हूंदा आहिनि ऑफिशियली सिंगर हूंदा आहिनि, सॼो हुननि जो, असांजो ईअं न हो। त हुननि हालातनि खे मद्देनज़र रखी स्टार्ट कयो। ऐं ईअं जेॾीमहिल जेकी दरगाहूं थींदियूं आहिनि जिते तव्हां ड्यूटी कंदा आहियो, मेला थींदा आहिनि, उते अम्मी मुंहिंजे खे ॻाइण बि कोन ईंदो। अच्छा, सही जी, कोन ईंदो। बहरहाल वञी ड्यूटी कंदी रुॻो असांजे करे, त मां पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे सघां, जीअं तीअं पंहिंजे ॿारनि खे हलाए, मतिलबु वॾो करे सघां। जी, पोइ उहो स्ट्रगल ॾिसी ॾिसी अम्मी जी मूंखे तमामु तकलीफ़ थींदी हुई जो मां कीअं कयां जो मुंहिंजी अम्मी जेको आहे तकलीफ़ में न अचे, जो मां हिन जो कंहिं तरीक़े सां बर्डन जेको आहे न हाफ मां वठी वठां। पोइ कंदे कंदे मां अम्मी खे चयो, मुंहिंजी अम्मी बि बिल्कुलु एग्री न हुई, मुंहिंजो बाबा बि न हो, छो त असांजी सिंगिंग वारी फैमिली न आहे। जी बिल्कुलु। बहरहाल वरी बि तमामु घणो फोर्स कयो, वरी स्टार्ट कयो, मां दरगाहुनि खां स्टार्ट कयो, ड्यूटी जीअं मेला थींदा आहिनि दरगाहुनि ते, तव्हां धमाल पढ़ंदा आहियो, कसीदो पढ़ंदा आहियो, ऐं बसि कंदे 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 पोइ वरी अहिड़ो को वाक़ियो या किसो यादि आहे जेको तव्हां कॾहिं सोचंदा हुजो? इलाही हर आर्टिस्ट जी ज़िंदगी में खोड़ साल लम्हा आहिनि, जेकर मूंखां पुछंदा त मुंहिंजी ज़िंदगी में खोड़ साल लम्हा हूंदा, कॾहिं सोचंदुमि अच्छा यार हिते हीअं हुयो। हिकिड़ी हर आर्टिस्ट हिकिड़ी जर्नी थिए थी, ऐं हर माण्हू सम्झे थो हर आर्टिस्ट ॿाहिरों नज़र अचे थो ईअं ई हूंदो, पर अंदर जी आर्टिस्ट जे अंदर खे ख़बर हूंदी आहे। तव्हांखे अहिड़ा का लम्हा यादि आहिनि जेके तव्हां कुझु जेकॾहिं शेयर करणु चाहियो, तव्हां ॿुधाइणु चाहियो पंहिंजी महिनत जे बारे में, पंहिंजी सफ़र जे बारे में, जेको तव्हां इवेंट्स कया आहिनि, शयूं कयूं आहिनि, कॾहिं ईअं मौक़ो या को वाक़ियो हुजे त हमेशह यादि ईंदो, काश यार हीअ बि ॾाढी स्ट्रगल कई आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे, माण्हू ईअं था सम्झनि? बिल्कुलु, ईअं काफ़ी दफ़ा थियो आहे। मां हिकिड़ो दफ़ो वई हुअसि मेले ते, शाबदुल लतीफ़ भिटाई जे मेले ते वियसि, सॼी राति वेही मूंखे एंट्री न मिली, मां रोईंदी सॼे रस्ते रोईंदी वापसि अची वियसि, ऐं मां चयो केॾीमहिल को अहिड़ो ॾींहुं ईंदो इन स्टेज त मां ॻाईंदसि। उहो अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ त वरी हर साल शाबदुल लतीफ़ भिटाई जो थियो या हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो थियो, सभिनीनि ते मूं ॻायो। बहरहाल उहो लम्हो जेको हो, मां चवंदी हुअसि को अहिड़ो ॾींहुं ईंदो ऐं
उहो रस्तो जेके सफ़र न पियो ख़तमु थिए तकलीफ़ दे तमामु घणो हो बहरहाल मूं पंहिंजी पहिरीं त मां मायूस थियसि मुंहिंजी अम्मी मूंखे हौसलो ॾिनो चई न अञा शुरूआति आहे अञा तोखे स्ट्रगल करणी आहे अहिड़ा काफ़ी स्टेज ईंदा जितां तोखे मायूसी मिलंदी इहा हक़ीक़त आहे सफ़ा सुठी ॻाल्हि था कयो सफ़ा ॾाढी कमरी ॻाल्हि था कयो ऐं ज़िंदगीअ में न खोड़ सारा लम्हा ईंदा आहिनि कॾहिं तव्हां कामयाबु हूंदा हो कॾहिं तव्हां कामयाबु न हूंदा हो ईअं ई आहे पोइ जॾहिं तव्हां कामयाबु हूंदो ॾाढा ख़ुशि हूंदा हो बिल्कुलु जॾहिं तव्हां नाकामयाबु हूंदो तव्हां डाउन थी वेंदा हो ऐं तव्हांखे ख़बर आहे फेम खे सस्टेन करणु फेम खे झले हलणु ॾाढी वॾी ज़िमेदारी आहे बिल्कुलु तमामु घणी छो त तव्हांखे पंहिंजो नालो ठाहिण में सॼी ज़िंदगी लॻी वेंदी आहे ऐं हिकिड़ो नंढड़ो को बि मिस्टेक तव्हांजी हूंदी आहे जंहिंसां नालो तव्हांजो बिल्कुलु ख़तमु थी वेंदो आहे उन फेम खे बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु ईअं रखिणो हूंदो आहे जो कोशिशि हूंदी आहे जो अहिड़ो को बि कमु न थिए जे मुंहिंजो नालो या कुझु ख़तमु थिए जेको एतिरो मुश्किल सां स्ट्रगल करे तव्हां हुते पहुचो था बिल्कुलु अच्छा बुशरा मां इहा शइ पुछणु थो चाहियां अॼुकल्ह जेके छोकिरियूं आहिनि जेके बि सिंगिंग कनि नाला कंदा कोन था वठूं पाण जी जी उन्हनि जी जेको सफ़र आहे उन्हनि जेके नौजवान छोकिरियूं आहिनि जेके स्ट्रगल कनि थियूं अलाए कनि थियूं कोन थियूं कनि जेके महिनत कनि थियूं या जेके गाना प्रोड्यूस थियूं कनि उन्हनि खे कीअं था ॾिसो जेके नयूं छोकिरियूं आयूं आहिनि हिन फील्ड में ऐं जेके ॻाइनि पियूं उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो बिकॉज़ तव्हां ॾाढी स्ट्रगल थी आहे स्ट्रगल पई आहे जी बिल्कुलु अगरि महिनत कंदा त अलाह साईं कंहिंजी बि महिनत ज़ाया न कंदो अगरि तव्हां महिनत कंदो अगरि तव्हां शॉर्टकट वठंदो ठीकु आहे तव्हांजो को कलाम बि हिट थी वेंदो हली बि वेंदो बहरहाल कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हां गाइबु हूंदो अगरि तव्हां महिनत करे पहुचंदो त हू हमेशह लाइ तव्हांजो नालो ऐं तव्हांखे लॻे थो अहिड़ा खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स असां वटि आहिनि त जेके आया विया ख़बर न पई बिल्कुलु तव्हां ॾिसो त आया ऐं विया हाणे न तव्हांखे ख़बर आहे न मूंखे ख़बर आहे काफ़ी अहिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि जी बिल्कुलु ऐं तव्हां माना इन फेम में जॾहिं तव्हां कामयाबु हूंदो पोइ तव्हांजो रिएक्शन छा हूंदो आहे तव्हां छा कंदा हो माना हूंदो आहे न जॾहिं माण्हू मशहूरु थी वेंदो आहे त पोइ माण्हू में ॾाढो एटीट्यूड अची वेंदो आहे एटीट्यूड अची वेंदो माण्हू थोरो डिफरेंट हूंदो माण्हुनि सां लैंग्वेज डिफरेंट हूंदी आहे तव्हां सां अहिड़ो लाइफ जो एक्सपीरियंस आयो आहे तव्हां वरी पछतायो हुजे न यार मूंखे हीअ ग़लती न करणु घुरिजे ऐं हीअ शइ न करणु घुरिजे हीअं हुजणु घुरिजे न बिल्कुलु अगरि तव्हांखे सक्सेस मिले थी ऐं साम्हूं जे मिसालनि में आबदा परवीन खे ॾिसो पूरी दुनिया में नालो आहे उन्हनि जो ऐं तव्हां उन्हनि सां मिलंदो मुंहिंजी काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी आहे बहरहाल निवड़त बिल्कुलु ज़रूरी आहे बिल्कुलु ज़रूरी आहे ऐं कंहिं बि कम में तव्हां सोचो मां हाणे फुल सिखी आहियां फुल उस्ताद थी वियो पोइ तव्हांजो नालो जिते आहे उते ख़तमु थी वियो तव्हां माना तव्हांजो उस्ताद बि आहे तव्हां जी जी मुंहिंजो उस्ताद बि आहे मां काफ़ी उस्तादनि खां सिखिया आहे मुंहिंजो जेको सभ खां पहिरीं उस्ताद हो अब्दुल जब्बार उन्हनि खां मां सिखिया वरिती वरी उस्ताद अली नवाज़ हो वरी उस्ताद फ़तेह अली ख़ान साहिबु असांजो सिंध जो वॾो नालो आहे काफ़ी उस्तादनि खां मां थोरो थोरो अञा बि सिखां पई अञा बि सिखंदा आहियो जी 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 ऐं तव्हां रियाज़ रूटीन छा हूंदी आहे तव्हांजी जेकॾहिं पुछां त तव्हांजी रूटीन छा हूंदी घणो न हुजे त सुबुह फस्ट टाइम जेके बिना नाश्ते जे 2 कलाक रियाज़ कंदा जी 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 रियाज़ जी जी बिल्कुलु कंदा आहियूं जिते बि हुजो बिल्कुलु जिते बि हुजो माना सही आहे जेके रूटीन इहा तव्हां कयो पिया बिल्कुलु कंहिं बि कम ते तव्हां अगरि स्ट्रगल कंदा रहंदो त हुनखे उहो बिल्कुलु मज़बूत थींदो वेंदो अगरि छॾे ॾींदो बसि ठीकु आहे मां फेम थी वई आहियां फेमस मुंहिंजी थी वई आहे अलहमदिल्ला मां 3-4-5 कलाक कंटिन्यू मां लाइव ॻाए सघंदी अच्छा जेके अक्सर करे तनक़ीद बि कंदा आहिनि माण्हू न तव्हां ते या हर आर्टिस्ट ते थींदी आहे जेके तव्हांजा कंदा आहिनि त पोइ तव्हां खे लॻंदो आहे त उहो तनक़ीद सही पिया कनि या ग़लति पिया कनि अगरि तनक़ीद कंदा आहिनि मां हुनखे जवाबु न ॾींदी न ॾींदा आहियो जेको माण्हू फेमस हूंदो आहे कुझु माण्हू पंहिंजो अकाउंट हलाइण लाइ या कुझु कंदा आहिनि जो उन वजह खां माण्हू ॾिसंदा आहिनि उहो मतिलबु वीडियो थी का बि अहिड़ी मीम्स ठहियूं इन करे तनक़ीद जेतिरी तव्हां ते हूंदी एतिरो माना तव्हांखे अलाह साईं नवाज़ींदो बिल्कुलु पोइ तव्हांखे त ख़बर पइजे त कामयाबी कीअं आहे बिल्कुलु कामयाबी तनक़ीद उन ते थींदी आहे जेको कामयाबु हूंदो आहे जेको कामयाबु न हुन ते तनक़ीद थींदी न आहे पर का तनक़ीद हिकिड़ी हूंदी आहे तनक़ीद पर इस्लाह बि हूंदो आहे का ॻाल्हि ग़लती कयूं था त पोइ कंहिं ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी आहे हीअ त हीअ ॻाल्हि सही पियो करे पोइ उन ॻाल्हि खे जेके तव्हां में का ग़लती हुजे या तव्हां में को फॉल्ट हुजे या को तव्हांखे सम्झाए थो सही ॻाल्हि उनखे तव्हां कीअं रिएक्शन कंदा आहियो तव्हां कीअं उन ते रिएक्ट कंदा आहियो बिल्कुलु अगरि मूंखे को सम्झाए थो मां ॾिसां थी इन में मां रॉन्ग आहियां बिल्कुलु मां माज़रत बि कंदी आहियां सॉरी बि कंदी आहियां बिल्कुलु इन में को माण्हू नंढो वॾो न थींदो माज़रत सॉरी तव्हां कंदो बिल्कुलु त तव्हांखे उल्टो को न को का नईं शइ मिलंदी सिखण लाइ तव्हांखे ज़िंदगी में अच्छा जेकॾहिं हिकिड़ी शइ पुछणु चाहियां मां बुशरा खां त बुशरा ज़िंदगी जा तव्हां 10 साल या 11 साल हिन मीडिया में गुज़ारिया आहिनि जी जी जेकॾहिं बुशरा वेठी आहे ड्राइंग रूम में ऐं तव्हांजो को तव्हांजी दोस्त तव्हां खां या फैमिली वारो को माण्हू पुछे तव्हां खां बुशरा हिन 11 सालनि में मीडिया मां तव्हां कहिड़ी शइ सिखी आहे बिल्कुलु मीडिया इग्नोर तमामु घणो कंदी आहे इग्नोर कंदी आहे ॿियो
ॿी माना इहे खोड़ सारी काफ़ी खोड़ सारियूं शयूं आहिनि कहिड़ियूं माना लाइक ज़िंदगी जो तजुर्बो तव्हां सोचंदो हुजो कॾहिं मीडिया में अचण खां अॻु में बुशरा हीअं सोचंदी मीडिया मायूस बि कंदी आहे मायूस तव्हां वेंदा आहियो कई जॻहियुनि ते तव्हांखे मीडिया इग्नोर बि कंदी आहे मायूस बि कंदी आहे बहरहाल अगरि तव्हां हुन ॻाल्हियुनि खे इग्नोर करे मीडिया जे पुठियां हूंदा आहियो मीडिया खां हटंदा न आहियो सोशल मीडिया त मीडिया तव्हांखे सपोर्ट बि कंदी आहे बहरहाल उनखे अलावा ॿी मीडिया मां कहिड़ी शइ सिखी आहे मीडिया जे माण्हुनि मां मीन्स माना खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि यार हिते ॾाढा मुनाफ़क़त आहे मुनाफ़क़त त बिल्कुलु माना अहिड़ी शयूं खोड़ सारियूं शयूं हूंदियूं कहिड़ी शइ जेके तव्हांखे पुछां त मीडिया मां तव्हां कहिड़ी शइ लर्न कई आहे मीडिया में बिल्कुलु मूंखे न दिलि जो हाल वाल मां चाहियां थो न प्रोग्राम में ईअं कचहरी थींदी आहे सभिनी सां तव्हां पंहिंजे दिलि जो कुझु हाल वाल ॿुधायो कुझु ॾेई वञो बिल्कुलु मीडिया मां इहो सिखियो आहे जो मुनाफ़क़त घणी आहे माना हिकिड़ो जेको अगरि फॉर एग्ज़ाम्पल तव्हां में टैलेंट आहे ॿियो तव्हांखे बर्दाश्त न कंदो उहो इहो कॾहिं बि एक्सेप्ट न कंदो तव्हां खां बहितरु आहियो इहो मीडिया मां मूं ॾिठो आहे बहरहाल इहो सपोर्ट न कंदा जो हीअ बहितरु आहे हिनखे एप्रिशिएट कयूं उहो कोन्ह कंदा बहरहाल उनखे उल्टो ईअं कंदा जो हू मायूस थी त छॾे वञे हुतां हलियो वञे पंहिंजी जाइ तव्हां सां अहिड़ा लाइफ में नाला कंहिंजा बि नाला था खणणु चाहियूं या तव्हांखे खणणो तव्हांजी मर्ज़ी आहे बट तव्हां सां ईअं सिचुएशन रही तव्हांखे माण्हू डिस्करेज करण जी कोशिशि कई काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे काफ़ी स्टेजनि ते थियो आहे काफ़ी मतिलबु नाला नथा खणो तव्हां वारी ॻाल्हि बहरहाल काफ़ी जॻह ते ईअं थियो आहे बहरहाल इज़त ऐं ज़िलत जो अल्लाह मालिक बिल्कुलु तव्हां बिल्कुलु इन में केतिरो बि तव्हांखे मतिलबु कोशिशि करे नथो कुझु करे सघे बिल्कुलु ऐं तव्हांखे ईअं यादि आहे तव्हांखे यादि पवे थो त तव्हां सां माण्हू हर भरू तव्हांजी तारीफ़ कनि हर भरू तव्हांखे एप्रिशिएट कनि ऐं दिलि में ॿी ॻाल्हि हुजनि ख़बर पइजी वेंदी तव्हांखे बिल्कुलु मूंखे फेस एक्सप्रेशन खां ख़बर पइजी वेंदी आहे ऐं बहरहाल मां इहो चाहींदसि अगरि मां ग़लति आहियां त मूंखे चवे फेस पर पुठ न मुंहिंजी गिला करे पर अक्सर थींदो पर पुठ गिला कंदा थींदियूं रहंदियूं आहिनि इन में को बि शइ अच्छा कॾहिं ईअं थियो त तव्हां जेको गिला कंदो हुजे मूंसां बि थियो आहे न इहे खोड़ दफ़ा तव्हां जेको गिला कंदो हुजे तव्हां सेट ते हुजो या तव्हां इवेंट ते हुजो ऐं तव्हां पकिड़े वेझो हुनखे अहिड़ो कॾहिं थियो तव्हां जेको गिला कंदो तव्हां पहुचो हुते ईअं काफ़ी दफ़ा थियो आहे बहरहाल मां उन ॻाल्हि खे अगरि कंहिं मुंहिंजी गिला कई हुनखे केॾी महिल कॾहिं फील न थियणु ॾिनो वेरी गुड सही त मुंहिंजी गिला कई आहे ऐं कॾहिं फेस साम्हूं ईंदो हुनखे मूं वटि बहितरु हल आहे हुनखे इग्नोर कंदा सभु सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं सफ़ा इग्नोर के मतिलबु तव्हां को एक्सप्रेशन त ॾींदा हूंदो न माना हिकिड़ो माण्हू गिला करे उहो जेके तव्हांखे साम्हूं ॾिसंदा आहिनि पोइ जॾहिं तव्हांजे साम्हूं हूंदा आहिनि पोइ छा चवंदा आहिनि साम्हूं त तारीफ़ कंदा आहिनि न पर पुठ गिला कंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा अक्सर के छोकिरियुनि में जेलसी बि घणी थींदी आहे घणो फैक्चर हूंदो आहे त हू कीअं पिए ॻाए ॻाइण जो ख़ैरु आहे पर हुन कपिड़ा कहिड़ा पाता बिल्कुलु अहिड़ी शयूं बि घणी आहिनि उन्हनि शयुनि खे कीअं ॾिसंदा हीअ ख़ासि करे जेके लेडीज़ खे थोरो घणो नोटिस कंदियूं आहिनि हुननि में ड्रेसिंग खे बि ऐं ॻाइण खे बि हेयर्स खे बि हर शइ खे नोटिस कंदियूं आहिनि पोइ हीअ को बि लेडीज़ केॾी महिल कॾहिं बि न चवंदी हीअ मूंखां परफेक्ट लॻे थोरो आहे नेचुरल आहे माना तव्हां कुझु बि नथा चई सघो केर बि पंहिंजे पाण खां चए हीअ मूंखां सुठी आहे ईअं केर बि न चवंदो भले सुठी हुजे बि इहो नेचुरल आहे इन ते हाणे छा इहो आहे पर अहिड़ी शयूं थींदियूं आहिनि तव्हां पाण बि त कंदा हूंदो कॾहिं सम टाइम इंसान मां बहितरु लॻां सुठो ॻायां सुठो परफॉर्म कयां ऐं सम टाइम तव्हां जेकॾहिं को गानो ॻाईंदा हो जॾहिं तव्हां अॼुकल्ह त हर को सोशल मीडिया ते टिकटॉक हुन ते ख़बर पइजी वेंदी आहे व्यूज़ में ख़बर पइजी वेंदी आहे पोइ तव्हांखे कीअं लॻंदो आहे जिन जा गाना जिन जी ईअं बि कचहरी तमामु घणी हली वेंदी आहे कंहिंजा तमामु ॻायल गानो महिनत वारो बि न हलंदो आहे पोइ कीअं छा कंदा हुते तव्हां चओ यार महिनत बि इलाही कई आहे ऐं शयूं कम बि नथियूं कनि अच्छा अगरि मुंहिंजो पंहिंजो गानो हुजे हा जस्ट पुछणु थी चाहियां बिल्कुलु केॾी महिल ईअं थींदो आहे तमामु घणी महिनत करे तव्हां को गानो ठाहींदा तव्हांखे रिस्पॉन्स न मिलंदो केॾी महिल ईअं थींदो आहे बिल्कुलु आम जहिड़ो गानो हली वेंदो आहे ईअं तव्हांखे एग्ज़ाम्पल मां ॿुधायां हिकिड़ो असांजो ही ईद आई हुई लास्ट रमज़ान वारी त हर आर्टिस्ट जा गाना अचनि पिया त मूं एल्बम कोन कयो त मूं सोचियो ठीकु आहे हाणे टाइम गुज़री वियो वरी हिकदमि मूंखे यादि आहे मूं चयो भला ठीकु आहे हिकिड़ो गानो आहे उन जो वीडियो बि टाइम बि न हो बिल्कुलु 2-3 ॾींहं वारो बहरहाल मां हिकिड़ो वीडियो शादी असां मां हिकिड़ो इवेंट कयो सऊदी अरब में उनजो मां वीडियो खणी ऐं उनजी मोहम्मद बख्श लुंड साहब मूंसां गॾु गए जलने वालों को मोहम्मद बख्श लुंड साहब जिन्हनि सां काफ़ी मुंहिंजा गाना आहिनि लुंड
लुंसा अच्छा तमामु टैलेंटेड लॻंदो आहे जी जी अरबी बि उन्हनि सां काफ़ी मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि हा मूंखे ॾाढो माना वीडियोस मां ॾिठा आहिनि टिकटॉक ते मूंखे ॾाढो टैलेंटेड लॻंदो आहे जी 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 बिल्कुलु ऐं ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे हुनजी ॿ टे शयूं मूंखे कहिड़ी आई लाइक हिम द वे ही इज़ हुनजी न वोकेबुलरी ऐं जेका कनेक्टिविटी आहे शयुनि जी ॾाढी मज़ेदार आहे तमामु टिकटॉक बि ॾाढी मज़ेदार क़िस्म जी बिल्कुलु कनेक्टिविटी बिल्कुलु ऐं तमामु पाण सुठा इंसान बि आहिनि ही इज़ अ सिंगर एज वेल एज जी जी सिंगर हाणे सिंगर थी विया आहिनि मूंसां गॾु हा का कुझु कलाम सां गॾु कया आहिनि हू जलने वालो को असां गानो कयो हू बिल्कुलु कुझु बि न हो ऐं शादी जी वीडियो खणी हुन में लॻाईसीं उहो असांजो हिट थी वियो हिट थी वियो ऐं जिन्हनि काफ़ी वीडियोज़ हुआ हू हलिया कोन मतिलबु इहे केॾीमहिल का महिनत वारी शइ हली वेंदी आहे का केॾीमहिल तव्हां दिलि सां न आहियो कंदो थी हली वेंदी आहे केॾीमहिल तव्हां महिनत करे बिल्कुलु को बि गानो तयारु कंदा वरी मोट न मिले वरी ॾुख थींदो आहे त मोट मिली वेंदी बिल्कुलु तव्हां हिन वक़्तु ताईं घणा रिलीज़ थिया आहिनि गाना सऊदीअ में या ॿियनि कयो पिया तव्हां ॿाहिरि गाना कमु गाना पिया ठाहियो छा जी जी मां हर अलहमदिल्ला ईअं त मां 8 लैंग्वेज में ॻाईंदी आहियां अच्छा 8 लैंग्वेज में कहिड़ी लैंग्वेज में जंहिंमें उर्दू बि आहे पंजाबी बि आहे पश्तो बि आहे बलोची बि आहे सराइकी बि आहे मारवाड़ी बि आहे ब्रावी बि आहे अरबी बि आहे अच्छा यू डू सिंग इन अरबी एज वेल एज जी माना फर्स्ट आर्टिस्ट मां आहियां जंहिं मूं अरबी ॻायो आहे ऐं अरबी ते मां जॾहिं फर्स्ट कलाम ॻायां पई त पूरो महीनो मां उन ते प्रैक्टिस कई छो त मूंखे उन्हनि जी हिकिड़ी थीम हिकिड़ो सॼो सिस्टम अलॻि आहे ॻाइण जो तरीक़ो अलॻि आहे असांजो सॼो तरीक़ो चेंज आहे पर पूरो महीनो स्ट्रगल करे उहो हिकिड़ो सॉन्ग रिकॉर्ड कयो वेरी गुड भाई वेरी गुड अच्छा तव्हां अरबी में बि ॻायो आहे अरबी में बि ॻायो आहे अलहमदिल्ला ऐं मारवाड़ी आहे ब्रावी आहे पश्तो आहे बलोची आहे सराइकी आहे सिंधी त असांजी पंहिंजी आहे उर्दू आहे उहो त उर्दू पंजाबी चलो ठीकु आहे जी जी इहे जेके डिफरेंट लैंग्वेज जी ही सभु लैंग्वेज केतिरी महिनत कई आहे हिन में त ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई आहे यार मूंखे त इहा ख़बर ई न त वाक़ई तव्हां जी जी बिल्कुलु अगरि मां पश्तो सिखी आहे पश्तो सॉन्ग सिखिया आहिनि त उनजो मूं टीचर लॻायो आहे अच्छा त असांजी लैंग्वेज न आहे उन्हनि जो असांजो लहजो न आहे उहो अगरि मूं ब्रावी सिखी आहे त पोइ मां ब्रावी जो जेको हो टीचर हुन खां मूं मतिलबु सम्झण जी कोशिशि कई जो ही जी छा थो चए छो त असांजो हुननि जी ॿोली में काफ़ी फ़र्क़ु आहे पोइ बलोची लाइ बि ईअं बलोची त तक़रीबन सिंधी सां आहे जी जी बिल्कुलु आहे उन खां अलावा जेके ब्रावी हुई ऐं वरी मारवाड़ी हुई उन लाइ जेके नॉन मुस्लिम हुआ हुननि खां मूं हुनजो सिखियो तरीक़ो जी 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 हिन जो अल्फाज़ लफ़ुज़ माना हर अलॻि अलॻि सां माना हर ज़बान ते प्रैक्टिस मूंखे लॻे थो कोई बि सिंगर न हूंदी छोकिरी जेका 8 लैंग्वेजिस में ॻाईंदी हुजे कोई आहे असां वटि अहिड़ी हिकु ई सिंगर हुजे अलाए इहो मूंखे ॿियनि जी ख़बर न आहे पर पंहिंजी ख़बर आहे पंहिंजी तव्हां ॻायो था पंहिंजी ख़बर आहे अच्छा छा फीडबैक आयो जॾहिं तव्हां उहे डिफरेंट लैंग्वेजिस में गाना ॻाया बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठी ऐं अक्सर ईअं थींदो आहे केॾी महिल मां कंहिं लैंग्वेज में ॻाईंदो त हुनखे लॻंदो आहे असांजी लैंग्वेज ई आहे पोइ मूंखे क्वेश्चन बि कंदा पहिरियों मां चवंदी मुंहिंजी लैंग्वेज न आहे जी जी सो वाओ बेस इहा तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे जेके तव्हां वाक़ई एतिरनि लैंग्वेजिस में ॻायो पिया वधि खां वधि इन्हनि पंहिंजी लैंग्वेजिस खे छॾे ॿियनि जी ॾुखे में ॾुखी लैंग्वेज कहिड़ी लॻी जंहिंमें तव्हां ॻाइण में तव्हां वधीक महिनत कई हुजे वधीक तव्हां सम्झो जेकी ॾुखी आहे उहा ब्रावी आहे अच्छा ऐं अरबी सभिनीनि मां डिफिकल्ट आहे अच्छा मुश्किल आहे तमामु घणी उन्हनि जो लहजो बि थो अचे न तव्हांजी वॉइस में अच्छा अगरि तव्हां उहो जीअं क़ुर पाक जा आहिनि ईअं उन सां मैच आहे उन्हनि जी जेके आहे मतिलबु ॿोली आहे त तव्हां लहजो बि उहो कढण लाइ त मूंखे पूरो महीनो प्रैक्टिस कंदे लॻी वियो लहजो बि अचे अल्फाज़ त अल्फाज़ लहजो बि अचे पर इन करे पोइ मुश्किल मूंखे तमामु घणी जेको अरबी लॻी ॿियनि ते त अरबी कहिड़ो गानो तव्हां 2 मिंट हिते थोरो ॿुधाईंदो ईअं ॿुधाए सघो था थोरो ईअं माना सॼो न वरी 2 टे लफ़्ज़ छा हूंदो बिल्कुलु बिल्कुलु अरबी त मूं 2 गाना ॻाया आहिनि हिकिड़ो आहे मिन हबीबी आहे इहो बि काफ़ी असांजो हलियो वरी मिन हबीबी नूरल आहिनि हा हबीबी नूरल आहिनि हा जी जी मिन हबीबी अना रुदले ओली मिन हबीबी अना रुदले ओली इंतल बहिबो अना सागिन बिगल बिवरोही इंतल बलसम लिजरोही सागिन बिगल बिवरोही इंतल बलसम लिजरोही अंतयाती गरामी अना अना मिन हबीबी अना रुदले ओली वाओ अच्छा हूं तव्हां सभु म्यूज़िक ॿुधो पिया पश्तो बि ॿुधो पिया तव्हां पश्तो म्यूज़िक ॿुधा बि हूंदव न तव्हांखे म्यूज़िक रिच कहिड़ो लॻो तव्हांखे म्यूज़िक जीअं अॻे ख़बर न हुई जीअं ब्रावी तव्हां ॿुधायो मारवाड़ी असां ॿुधो आहे म्यूज़िक ॿ टे ॿियूं लैंग्वेजिस म्यूज़िक वॾो कहिड़ो लॻो त जंहिंजी तव्हांखे ख़बर हुई त हीअ ॾाढो अरबिक म्यूज़िक कीअं लॻो तव्हांखे अरबिक म्यूज़िक जेको आहे बिल्कुलु डिफरेंट आहे हुन जो हिकिड़ो तरीक़ो जेको आहे बिल्कुलु तव्हांखे ख़बर नथी भई किथां खणनि था किथे छॾनि था अच्छा कॉर्ड्स वग़ैरह साॻा ई आहिनि माना उन्हनि जी वोकल आहिनि सही बहरहाल हुननि जो ॻाइण जो तरीक़ो बि अलॻि आहे ऐं हुननि जो म्यूज़िक बि बिल्कुलु
अच्छा म्यूज़िक बि सुठो डिफरेंट आहे पर ॿुधण में तव्हांखे सुठो थो सुठो लॻंदो मां ॿुधंदो बिकॉज़ यूएई में या दुबई यूएई में दुबई मीन्स ऐं सऊदी हिकिड़ी ॻाल्हि आहे हा पर म्यूज़िक जो इन्हनि जो ॾाढो डिफरेंट अंदाज़ आहे डफ ऐं ॿ ॿियूं खोड़ सारियूं शयूं सो बहरहाल बुशरा सां ॾाढी सुठी कचहरी कंदासीं ऐं हिकिड़ो टाइम थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो शो में तव्हांखे ख़ुशि आमदीद ऐं बुशरा सां कचहरी जारी ऐं सारी आहे ऐं बुशरा हिन वक़्त ताईं तव्हां जेके प्राइवेट गाना घणा करे चुका आहियो ऐं तव्हां अॻोड़ी ॻाल्हि कई 8 लैंग्वेज ऐं वीडियोज़ सभिनी में जारी कया आहिनि या फिर लिमिटेड लैंग्वेज न कुझु आहिनि बलोची में कया आहिनि ब्रावी में कया आहिनि वीडियोज़ ऐं हिकिड़ो सीरदा सौदा तव्हां ॿुधो हूंदो ऑफिशियली मूं वीडियो तमामु सुठो कयो उन सुठी उन मोट बि मिली असां उनखे शूट लाहौर में कयोसीं हिरन मीनार ते जी जी असांजी कोशिशि अहिड़ी हूंदी आहे मतिलबु अहिड़ी लोकेशन्स ते कयूं जेके मतिलबु ॾिसण वारा गाने खे ॿुधनि बि न इंजॉय बि कनि जी जी हाणे पोइ लास्ट पोइ हिकिड़ो असां शो गानो कयो हिते काशिश ते कयो मतिलबु कोशिशि इहा हूंदी आहे डिफरेंट लोकेशन हुजे बिल्कुलु मतिलबु अलॻि अलॻि अच्छा ॿी हिकिड़ी बुशरा खो न वाक़ई ॻाल्हि ॾाढी सीरियस थी वई आहे डिस्को थी वई आहे बुशरा खां ॻाल्हि कंदुमि त जेकॾहिं मां पुछां त बुशरा मारवी शादी कॾहिं कंदी को प्लान आहे शादी जो तव्हां कहिड़ो सवाल था पुछो शादी जो न शादी कॾहिं डू यू हैव एनी प्लान लाइक दैट हा शादी त हर इंसान कंदो आहे हर माण्हू त पंहिंजो पंहिंजो आइडियल बि हूंदो आहे आइडियल हा बिल्कुलु जेकॾहिं आइडियल जी ॻाल्हि करिए तव्हांजो आइडियल आहे कहिड़ो कीअं हुजणु घुरिजे मुंहिंजो आइडियल इहो आहे सुठो इंसानु हुजे बिल्कुलु ऐं हर ॻाल्हि में तव्हां सां सिंसियर हुजे अगरि सुठो टाइम आहे त तव्हांजो साथ ॾे अगरि सुठो टाइम न आहे तॾहिं बि तव्हांजो साथ ॾे बिल्कुलु ऐं ॾियणु ॾुखे सघे वक़्त में बिल्कुलु ॾुखे वक़्त में कुझु माण्हू छॾे बि वेंदा आहिनि जेॾीमहिल तव्हांजो वक़्तु ख़राबु ॾिसंदा आहिनि पर अहिड़ो माण्हू न हुजे अहिड़ो माण्हू न हुजे बट लेट सपोज जीअं आइडियल थो पुछणु चाहिए त इहे त ख़ूबियूं थियूं आइडियल मीन्स के लुक्स में कीअं हुजे को अहिड़ो को सेलिब्रिटी आहे अहिड़ो को जेको तव्हांखे लॻंदो हुजे हिन वांगुरु हुजे सिंगर हुजे कोई बि या आर्टिस्ट हुजे कोई बि एनी कोई एनीथिंग इन योर माइंड सेलिब्रिटी हाणे कोई बि किथों बि कहिड़ो बि जेको तव्हांखे चवंदा हिन वांगुरु पर्सनैलिटी हुजणु घुरिजे आहे पर हाल मां फ़िलहाल शेयर कोन कंदसि थोरो हिंट ॾेई छॾियो आहे ॿुधाए छॾियो आहे को नथा ॿुधाइणु चाहियो न ॿुधाइणु कोन चाहींदसि ॿुधाइणु कोन चलो ठीकु आहे सही आहे अच्छा न तव्हां थोरो अच्छा इहा तव्हां न थोरी हाणे मां थोरो घुरंदुमि बुशरा मारवी तव्हांजा लुक्स थोरा न सनम मारवी सां मिलनि था सनम मारवी तव्हां स्माइल खे तॾहिं मां थोरो नोट कयो तव्हांजो आई लुक्स ऐं ॻाल्हाइणु उहो कंदसि ईअं कंदी आहे तव्हांखे चयो आहे की महिल सनम मारवी सां मिलंदा जी जी सनम मारवी दरअसल असां पाण में हिकु आहियूं इन करे तव्हांखे में बि लॻंदो हूंदो हिकु माना कीअं ईअं सनम मारवी जेका आहे उहा मुंहिंजी भाणेजी आहे मां हुनजी मासी आहियां सनम मारवी तव्हांजी भाणेजी आहे बिल्कुलु ऐं काफ़ी जॻह ते केॾीमहिल तव्हां न काफ़ी माण्हू नोट कयो पोइ पुछंदा आहिनि त पोइ मां ॿुधाईंदी आहियां जो मुंहिंजी भाणेजी आहे माना सॻी भाणेजी थी सनम मारवी तव्हांजी सही मुंहिंजी कज़न आहे हा ऐं मां हुनजी मासी आहियां मुंहिंजी भाणेजी आहे पोइ सनम मारवी खे ख़बर आहे सनम मारवी तव्हां सां मिलंदी आहे ॻाल्हाईंदा आहियो बिल्कुलु मिलंदी आहे जिते मिलंदा आहियूं ऐं तमामु घणो प्यारु कंदा आहियूं अलाह सां हुनखे तमामु घणी इज़त ॾिनी ऐं असां लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे जो असांजी माना मुंहिंजी भाणेजी खे अलॻि सां एतिरी इज़त ॾिनी अञा घणी ॾिनी आमीन सनम मारवी जी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे सनम मारवी हिन वक़्तु ताईं जेको कुझु अनियत ई साफ़ आहे पॉज़िटिव आहे वॾाई कोन्हे हुन में का वॾाई ऐं उन पंहिंजी महिनत सां पंहिंजो नालो कयो आहे माना का वॾाई न आहे हुन में तव्हां सां वेठी होटल ते मानी खाईंदी चांहि पीअंदी हुते का वॾाई न को अगरि हू फुकराई रंग आहे थी सुफ़ियाणा कलाम ॻाए थी त उनजी तबियत बि उहा आहे त मिज़ाज बिल्कुलु मिज़ाज बि उहा ऐं तॾहिं बि ॾाढी सुठी आहे दावतूं बि ॾींदी आहे तमामु सुठी अलाह सां हुनखे इज़त ॾिनी आहे ऐं अलाह सां जेके इज़त ॾे हू हुनजो हक़ आहे ॿियनि खे बि इज़त ॾियणु ॾींदी आहे बिल्कुलु कंहिंसां बि को बि वञे ॾुखे थियो सभु ॾींदी बि आहे इहा वाक़ई वॾी ॻाल्हि करे छॾी त अच्छा इहा मां पहिरियों दफ़ो अॻु में बि तव्हां न ॻाल्हि कई आहे मुंहिंजे इंटरव्यू में आयो तव्हां अॼु था ॻाल्हि कयो अॻु में तव्हां मुंहिंजे ख़्याल में नोट कोन कयो नोट कोन कयो अॼु मां नोट कयो अॼु मां बिल्कुलु मूंखे फील हिकु ॿ दफ़ा अॻु में फील थियो मूंखे जॾहिं तव्हां हुनजो हिकिड़ो कम्युनिकेशन जो स्टाइल न उहो सभिनी जो साॻियो आहे मां रेशमा बि ईअं ॻाल्हाईंदी आहे जस्ट फील थो थिए किथे न किथे थोरा फैमिली जा मिलंदा आहिनि जे करे सो बहरहाल इहा वॾी ॻाल्हि आहे वॾी अॼु तव्हां शो में ॻाल्हि करे छॾी त बाक़ी पोइ हुनखे तव्हां फ़ोन वोन कंदा हुओ हिक ॿिए खे
जी जी बिल्कुलु अक्सर हाल अहिवाल थींदो आहे छा हाल अहिवाल थींदा आहिनि मतिलबु जीअं अक्सर जीअं गिला विला थींदी फैमिली आहे छो त न? ही फनकारी त जेको आहे उहो अलॻि ॻाल्हि आहे हा। फैमिली में पाण जेॾी महिल असां गॾु थींदा आहियूं बिल्कुलु असां गिला वग़ैरह थींदी आहे? गिला कोन मां तमामु कंदो सुठा आहियां सनम सां ऐं गॾु गिला, तमामु मां सनम सां गिला कंदो आहियां, फ़ोनियूं करे कचहरी थींदी आहे। तव्हांजी गिला थींदी आहे? न असांजी गिला असां कंहिं ते मतिलबु कंहिं न कंहिं ते ॻाल्हि ते खिलंदा आहियूं कंहिं Gossips थींदियूं आहिनि कचहरी? गॉसिप थींदियूं आहिनि असां अगरि अवल त असां पाण में गॾु हूंदा त असां कंहिंजी गिला न आहियूं कंदा सही बिल्कुलु ऐं असां पाण में एतिरो इंजॉय कंदा आहियूं असांखे कंहिंजी गिला करण जी टाइम न आहे टाइम ई मिलंदो न आहे। सो बहरहाल इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो तमामु अॼु मूंखे वॾी ॻाल्हि ॿुधाई आहे तव्हां ऐं वाक़ई तव्हां जो जॾहिं ॻायो था ऐं 8 लैंग्वेजिस में ॻायो था, जी जी इहा मूंखे ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी त वाक़ई कंहिं बि 8 लैंग्वेजिस में न ॻायो आहे ऐं बिल्कुलु तव्हां 8 लैंग्वेजिस में ॻाल्हायो विच इज़ अमेज़िंग। सो इहा ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे। सो भला हाणे कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स अचण वारा आहिनि अॻिते अपकमिंग तव्हांजा कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि? हाणे मुंहिंजी कोशिशि इहा आहे जो मां सूफ़ी जेके आहे उहा का नई शइ मतिलबु उन ते वर्क कयां पई। हिकिड़ो तव्हां वारी ॻाल्हि जीअं तव्हां पहिरीं चयो जो कुझु ॻायल कलाम जेके ओल्ड सॉन्ग्स आहिनि उनखे न्यू वर्जन में करे ऐं तव्हां उनखे रिमिक्स करे मतिलबु कोशिशि इहा का नई अहिड़ी शाइरी कंपोज़िशन शाइरी पंहिंजी कंपोज़िशन बि हुजे नई शाइरी बि हुजे सूफ़ियाणा कलाम हुजनि त पोइ हुननि खे नए तरीक़े सां नए अंदाज़ सां जी जी प्रेज़ेंट उन्हनि ते कयो कमु वञे। हले पियो ऐं तव्हांखे छा थो लॻे अॼुकल्ह जेके छोकिरियूं या सिंगर्स जेके आहिनि जेके सिंगर्स आहिनि ॻाइनि पियूं, तव्हांखे लॻे थो उन जी सिलेक्शन ठीकु आहे, कंपोज़िशन ठीकु आहिनि, शाइरियूं ठीकु आहिनि, गाना ठीकु आहिनि? एज़ अ जनरल तव्हां सीनियर आहियो, 10-12 साल कमु था कयो, तव्हांखे छा थो लॻे त कहिड़े क़िस्म जी तब्दीली हुजणु घुरिजे या शयूं सही आहिनि? तब्दीली इहो आहे जो तव्हां शाइरी सुठी ॻायो, भले थोरो चइजे न थोरी खाइजे पर सुठी खाइजे, तव्हां शाइरी सुठी ॻायो त इन में तव्हांजी इज़त बि थींदी, तव्हांजो मयार बि वधंदो। हा ऐं अगरि तव्हां मतिलबु पंहिंजी रोज़ी लाइ ठीकु आहे ही रोज़ी जो बि सिलसिलो आहे गॾो गॾु इंसान सां, बहरहाल तव्हां कोशिशि कयो जो शाइरी सुठी ॻायो, सुठी कंपोज़िशन ॻायो। ऐं अॼुकल्ह छा थी पियो आहे, शाइरी टोटल डिफरेंट थी वई आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा गाना कनि था मतिलबु ॻाल्हियूं इलाही इलाही डिफरेंट गाना आहिनि जेके कॾहिं कॾहिं असां शेयर मीम्स वग़ैरह ठाहींदा आहियूं या छोकिरा मोकिलींदा आहिनि मूंखे दोस्त हिक ॿिए खे सेंड कंदा आहियूं, तव्हांखे लॻे शाइरी ॾाढी डिफरेंट शाइरी उन लेवल जी न आहे जेके लेवल जी हुजणु घुरिजे, पर माण्हू ॿुधनि बि उन्हनि खे घणनि था, माण्हू ॿुधनि बि था ऐं उहे वायरल बि आहिनि, काफ़ी वायरल शयूं बि एडवांस उन बि छा सबबु आहे, छाजे करे? अलाए माण्हू शायदि अहिड़ी शाइरी ॿुधण था चाहिनि मे बी शायदि ॿुधाइणु चाहींदा हूंदा या मतिलबु या एतिरी पोइ परेशानी सोसाइटी में वधी वई आहे माशरे में, मतिलबु माण्हू खिलण था हर चाहिनि। माण्हू अॼुकल्ह चाहे थो मां रिलैक्स थियां, वेरी गुड पॉइंट। जेको म्यूज़िक आहे हू तव्हांजी रिलैक्सेशन जो हिकिड़ो ज़रियो आहे, तव्हां उनखे ॿुधंदा आहियो तव्हां रिलैक्स थी वेंदा, बिल्कुलु मेंटली हुजो, बिल्कुलु तव्हां केॾी महिल ईअं थींदो आहे को माण्हू सिंगिंग कंदो हूंदो आहे, तव्हां ॿुधंदा आहियो तव्हां पंहिंजे ख़्याल में अलाए किथे हलाए कलाए किथे हलिया वेंदो आहे, तव्हांखे ख़बर न आहे पवंदी तव्हां हुते मौजूदु आहियो न। सिंगिंग तव्हांजी हिकिड़ी रूह जी ग़िज़ा आहे, बिल्कुलु। ऐं उहो जेके तव्हां शाइरी चओ पिया मे बी हुननि खे कुझु जेके ॿुधण वारा जहिड़ा ॻाइण वारा तहिड़ा तव्हां मीम्स वग़ैरह बि ॾिसंदा आहियो? मां ॾिसंदी आहियां अक्सर फनी, पोइ मूंखे खिल बि ईंदी आहे बहरहाल। मीमर्स खे छा चवंदो जेके मीम्स ठाहीनि था, ऐं मां चवंदो उन्हनि खे ॾाढो भलो कमु था कनि, मां हलो उन्हनि को खे को मां माण्हू एप्रिशिएट कंदो डिप्रेशन में हूंदा उन्हनि खे डिप्रेशन खां कढनि था। असां वटि ॾाढा सिंध में सुठा नौजवान आहिनि जेके मीमर्स आहिनि ऐं मीमर्स खे सलाम आहे जॾहिं ठाहींदा आहिनि, पर उनखे ॾाढो ख़तरो पवंदो आहे, ॾाढो टेंशन बि हूंदो आहे, माण्हुनि खे अप्रोच बि कंदा आहिनि, बट उन्हनि जे करे चहिरे ते मुस्कुराहट ईंदी आहे, उन्हनि जे करे जेका टेंशन आहे स्ट्रेस आहे उहो माण्हू चेंज थी वेंदा आहिनि ऐं खिलंदा आहिनि, त इहो मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो ॾाढो भलो कमु था कनि। बिल्कुलु ॾिसो न तव्हां वटि सॼी दुनिया जी सभु कुझु दौलत हुजे, बहरहाल तव्हांखे ख़ुशी दौलत नथी ॾेई सघे, बिल्कुलु मतिलबु तव्हां केतिरो बि ख़र्चु कयो कुझु बि कयो, बहरहाल का हिकिड़ी अहिड़ो माण्हू अचे थो अगरि तव्हांखे उहो ख़ुशी में इज़ाफ़ो करे थो त उहो वॾी ॻाल्हि आहे। अॼु जे दौर में तमामु घटि ॻाल्हि आहे, ॾाढी मां बाक़ी तव्हां चओ न ख़ुशी था ॾियनि, ॿ टे खोड़ सारा पेज वारा आहिनि छोकिरा जेके सोशल मीडिया ते आहिनि, जी कयां साईं खे ॾिसंदो आहियां मां अक्सर करे, ॾाढो खिल ईंदी आहे, ऐं ॿिया खोड़ सारा मीमर्स आहिनि जेके ॾाढो भलो कमु था कनि, त मां त उनखे एप्रिशिएट कंदो आहियां, ॾाढो बहितरु न कमु हू था कनि। अहिड़े टाइम में जेको दौर हले पियो हिन में अगरि कंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट आणनि था, वॾी ॻाल्हि आहे, वेल एंड गुड आहे, तमामु सुठो आहे, इहा सुठी हुनजी कोशिशि आहे। बिल्कुलु इहा मेमोरी असां में न इन ॻाल्हियुनि खे कचहरी बि कंदासीं, ऐं असां वटि ॿियो हिकिड़ो सेगमेंट आहे, सेगमेंट जो नालो आहे मेमोरीज़। असां तव्हांखे ॾेखारींदासीं तव्हांजूं तस्वीरूं ऐं तव्हांखे पुछंदासीं कॾहिं किथे ऐं कीअं, ऐं हिकिड़ो मेमोरीज़ रिकॉल कंदासीं ऐं तव्हांजे बि चहिरे ते मुस्कुराहट अची वेंदी, ऐं असां चाहियूं था तव्हांखे मुस्कुराहट ते ॻाल्हाई ऐं खिलण ते ॻाल्हाई, त छो न इहो सेगमेंट प्ले कजे। लेट्स इज़ द मेमोरी पैकेज, ऐं पुछंदासीं कॾहिं किथे ऐं कीअं आहे। बुशरा मारवी, ही कॾहिं जी इहा तस्वीर? ही तस्वीर आहे मरी में,
अच्छा मरी में आयो जी जी मरी में असां मरी में घुमण विया हुआसीं तमामु सीउ में बिल्कुलु जीअं हा। उकड़ थी हूंदा माण्हू ईअं वेठा हुआसीं त ओॾी महिल जी तस्वीर आहे मरी जी। अच्छा केतिरा साल पुरानी तस्वीर है? हे तक़रीबन आहे मे बी 8-10 साल अच्छा, तो- न 8 खां 9 साल ज़रूरु। माशाल्लाह ही मूंखे ॾाढी तस्वीर वणी। जी, ही मदीने पाक में आयो? बिल्कुलु बिल्कुलु ही हिन साल मां उमिरो कयो हो जेके मुंहिंजो इवेंट ॿियो ही तॾहिं जी आहे मदीने पाक जी आहे बिल्कुलु तस्वीर आहे। माशाल्लाह घणा उमरा करे चुका हो तव्हां हिन वक़्तु? मां 4 उमिरा करे चुकी अरे माशाल्लाह वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह। नेक्स्ट ही हुन सां बीठा हो आहियां। गॾु ही अयाज़ मेलो अयाज़ मेले में बीठा हो। हिन साल जेको थियो हुनमें हे मैडम अमर सिंधु सां अमर सिंधु सां, जी बिल्कुलु, जी जी बिल्कुलु, हिकिड़ी सुठी यादगार सुठी ऐं आहे। हिननि मूंखे इनवाइट कयो हिन में मां परफॉर्मेंस बि कयो हो ऐं तमामु हिननि मुंहिंजी इज़त बि कई ऐं सुठी मूंखे मोट बि उते तमामु सुठी मिली ऐं तमामु पाण बि सुठी आहिनि सुठी शख़्सियत आहे तमामु। नेक्स्ट ही कॾहिं किथे आहे? हिकिड़ो असां सॉन्ग कयो हिते गडानी में हा, हा। अख्तर चनाल साहब सां हा ड्यूट में हा हा त हुते इहो शायद केटीएन ते पहले गानो इहो जी जी केटीएन कशिश ते नाज़ हुस्ने वाला इहो हो ज़िंदाबाद वतन वतन जो कलाम हो अगस्त बिल्कुलु, ते असां कलाम ई कयो अच्छा हे तंबूरे ते तव्हां ॻाईंदा आहियो? जी जी बिल्कुलु एकतावर ऐं चपड़ी में तंबूरे ते मुंहिंजे हिसाब सां जगतार चपड़ी ते ताज मस्तानी जी उन खां ॻाईंदी पोइ आहे। मां प्ले कंदी आहियां बिल्कुलु। अच्छा जी, वाह जी, यार जी, तव्हां त ॾाढा मल्टी टैलेंटेड आहियो। जी जी बिल्कुलु वाह बिल्कुलु दैट्स मां कूल। प्ले कंदी आहियां। नेक्स्ट ही मुमताज़ मौलाई सां। जी मुमताज़ मलाई साहब सां ही मुंहिंजो अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो दिलि ठरी पियो तमामु सुठो ही गानो हलियो बि ऐं ही ओॾी महिल शूट जे दौरान तस्वीर उन्हनि कढी हुई ऐं तमामु सुठा आर्टिस्ट बि आहिनि हिननि खे अलाह साईं तमामु न न इज़त आयल आहे ॾिनी ममता आहे। ॾाढो सुठो इंसानु जी आहे जी ॾाढो जी इंसानु सुठा इंसान आहिनि अलाह साईं अञा बि हिननि खे इज़त ॾे। ॾाढो तॾहिं जो बि जी, ॾाढो जी, सुठो जी। आहे जॾहिं तव्हां हुन ॾे वेंदा हो मां बिल्कुलु वियो बिल्कुलु हुअमि बिल्कुलु हुन ऐं ॾे निवड़त अलाह साईं एतिरी हिननि खे इज़त ॾिनी एतिरी निवड़त बि आहे हिननि में। ऐं असांखे 3 दफ़ा मानी खाराई अथई मानी खे त छॾे हिकु दफ़ो मानी खाराई न ॿी अक्सर थो घुरायां। असांजा बि मुंहिंजा 2 गाना ॿियो हिकिड़ो जोड़ी हुजे ॿियो सॉन्ग बि असां जेॾी महिल बि माना वेंदा ईअं आहिनि ख़बर न आहे पवंदी हिननि खे एतिरो हिननि जो नालो आहे एतिरी निवड़त आहे ॾाढी ज़्यादा हिन में को बि माशाल्लाह शक सुठा न इंसान आहिनि सर तमामु। हाणे ममता साहब ॿीहर दावत ई कोन कई त ज़रूरु फ़ोन करे ॿुधाइजो। नेक्स्ट हा ही तस्वीर आहे जेका तव्हांजी मुंहिंजे शो जी। ही तव्हां सां हा ऑफकोर्स मां ई आहियां पर ही माना मेमोरीज़ छोकिरनि रखी आहे ही काफ़ी 2 साल चयो था हिनखे। जी जी मैम न 2 साल त न यार इलाही टाइम अॻिते थियो आहे इहो। मूंखे 3 साल खनि थी विया आहिनि कराची में त 2 साल त में बि थिया हूंदा 2 खां 2.5 साल थी विया आहिनि तक़रीबन। 4 साल ओके। नेक्स्ट ही ही असांजो सॉन्ग थियो काशिश में दाने पे दाना अच्छा मोहम्मद बख्शलून साहब बि अच्छा गॾु आहिनि असांजे मोहम्मद बख्श यार तूं ॾाढो सुठो कमु पियो करीं मोहम्मद बख्श ऐं ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे ऐं ॾाढो मूंखे हुन जा टिकटॉक्स वग़ैरह ॿिया ॾाढा सुठा लॻा ॾाढो सुठो परफॉर्मर आहे ऐं उमेद त ॾाढो सुठो इंसान बि सुठो हूंदो ऑफकोर्स। न न तव्हां मुलाक़ात कंदो तमामु सुठो पाण न आई लाइक हिम द वे ही इज़ ॾाढो सुठे तरीक़े सां शयूं कंदो आहे। नेक्स्ट अच्छा ही इकबाल जोयो साहब हर ते 2 मिंट रोकजो यार ही कॾहिं किथे आई? ही मां फस्ट टाइम वई हुअसि उमिरो करणु ही किथे मुंहिंजो बीठा हो इवेंट बि हो दमाम में अच्छा सऊदी दमाम में बि इवेंट हो त हुते इकबाल जोयो सां फस्ट मुंहिंजी मुलाक़ात इकबाल जोयो खे छा चवणु चाहींदो? इकबाल जोयो जेके बि आर्टिस्ट वेंदा आहिनि उन्हनि जी रिस्पेक्ट कंदो आहे बिल्कुलु कंदो आहे। पाण सुठो इंसान बि आहे सुठो शाइर बि आहे ऐं सुठनि सां जेके बि महिमान नवाज़ बि आहे तमामु घणो। मां हिन दफ़े वयसि मुंहिंजी दावत कयईं घर में पंहिंजी फैमिली सां मूंखे मिलाई ऐं हिननि जी फैमिली बि मुंहिंजी फैन हुई हिननि जी अम्मी मुंहिंजी फैन हुई त तमामु सुठो इंसानु आहे ॾाढो सुठो इंसानु आहे बिल्कुलु जेके बि आर्टिस्ट हितां वेंदा आहिनि हर वेंदो हुते गुल खणी सभिनीनि पुॼंदो। जी इज़त कंदो आहे। मूंखे हिन दफ़े तूं अंबर न मोकिलियूं ऐं हिन दफ़े छा त इलाही साल थी विया आहिनि तूं खजूरूं न मोकिलियूं आहिनि ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो तुंहिंजी मां क्लास वठां वठंदो रहंदुमि ऐं ॿी का शिकायत करणु चाहे तबियत जो आहे फ़ुकरा आहे ॾाढो भलो माण्हू आहे ही इज़ अ गुड फ्रेंड ऑफ माइन आई लाइक हिम द वे ही इज़ ऐं सो बहरहाल इकबाल सुधरी वञ। नेक्स्ट ही अम्मा सां गॾु आहियो? जी जी ही मुंहिंजी अम्मी सां गॾु आहे। केतिरा साल? ही हाणे अम्मी मुंहिंजी खे 10 खां 11 महीना थिया आहिनि मुंहिंजी डेथ थी वई आहे। उन खां पहिरियों जी आई? जी उन खां पहिरीं इन खां पोइ हुनजी तबियत ख़राबु थी पोइ कंदे कंदे मां अक्सर पंहिंजी मतिलबु जेको कुझु बि आहे न पंहिंजी अम्मी जी दुआउनि जो सदके आहियां। मां पंहिंजी अम्मी जीअं माण्हू आशिक़ु हूंदो आहे न मां पंहिंजी ज़िंदगी में मोहबत रुगो पंहिंजी अम्मी सां कई आहे। बिल्कुलु जी जी बिल्कुलु। नेक्स्ट ही असां कलंदर शहबाज़ जे मेले ते वियासीं बैक स्टेज असांजो सॼो ग्रुप आहे असांजी एंट्री थियण वारी हुते जी तस्वीर आहे। अच्छा वाह वाह। नेक्स्ट ही किथे परफॉर्म कयो? ही आहे सूफ़ी मेलो जेके हैदराबाद में थींदो आहे परफॉर्मेंस कंदे बिल्कुलु जी जी हुनमें। नेक्स्ट ही असांजो हिकिड़ो इवेंट हो हिते पीसी में हो बैक स्टेज ही मुंहिंजा जेके आहिनि परफॉर्मर हुआ मूंसां गॾु बैक स्टेज जी असां पिक्चर ठाहीसीं। वेरी गुड। नेक्स्ट
ऐं ही बि इवेंट जे दौरान आहे। इवेंट जे दौरान जी जी तव्हां वाकई कल्चरल वाकई कपिड़ा वपिड़ा जी पाए जी असां जिते बि वेंदी आहियां मां पाकिस्तान खां ॿाहिरि मां पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कंदी आहियां हुनखे ॾेखारींदी आहियां जो असांजो सिंध केतिरो कलरफुल आहे। कलरफुल नेक्स्ट ही किथे आहे ही सबूर अली ही एयरपोर्ट जी पिक्चर आहे। मां बि लाहौर वईसि पे हुते लाहौर एयरपोर्ट खां ॿाहिरि निकितासीं त हुते हुते असां पिक्चर कढाईसीं हुते जी आहे। नेक्स्ट ही दुबई ही दुबई जी ये आहे। फेमस जगह दुबई हर जी, माण्हू जी, वेंदो जी, आहे बिल्कुलु बिल्कुलु दुबई जी आहे। नेक्स्ट माशाल्लाह जी जी ही उमिरि जे दौरान आहे। अच्छा उमिरि जे दौरान जी मुंहिंजा ग्रुप मेंबर्स आहिनि ग्रुप मेंबर, असां गॾु म्यूज़िशियंस बि आहिनि मुंहिंजा शाहिद रज़ा आहे। बिल्कुलु जी 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 सभु आहिनि। वाओ नेक्स्ट ही असां सिर द सौदा तव्हां ॿुधो हूंदो हा, हा, ॿुधो, मुंहिंजो बिल्कुलु। तमामु घणो मशहूरु कलाम हलियो। ॾाढो। जी 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 ही उन जे दौरान ही इहो गेटअप जेको हो कोरियोग्राफर जेको उन मूंखे पहिरीं इहो ड्रेसिंग ॿुधाई हुई माना चेक कई चई पाए ॾिसो तव्हां ते सूट करे थी छो त पाकिस्तान में इहा ड्रेसिंग अञा कंहिं छोकिरी नाहे कई नाहे कई आहे जी पोइ उहो इहो ओॾी महिल शूट जे दौरान पोइ वरी तस्वीर कढी ओके वई। नेक्स्ट जी जी ही चनाल साहब सां जी जी अख्तर चनाल साहब ठीक है इवेंट में आयो जी जी ही इवेंट असांजो थियो जंहिंमें सनम मारवी बि हुई मां बि हुयसि शनीला अली बि हुई हिते ई कराची में थियो इवेंट असांजो। नेक्स्ट अच्छा अमन मुगल साहब वाओ वाज अ जी ग्रेट जी आर्टिस्ट अहमद मुगल साहब ही असांजो इस्लामाबाद में थियो लोक विरसा जे लोक विरसा। जी जी हुन में इनवाइट कयो त हुन में बैक स्टेज तमामु सुठा इंसान बि आहिनि तमामु सुठा आर्टिस्ट बि आहिनि ऐं अलाह साईं हिननि खे इज़त ॾिनी अञा बि ॾे। आमीन आमीन बिल्कुलु ॾाढो सुठो इंसान आहे, ॾाढो बिल्कुलु, वॾो आर्टिस्ट आहे। नेक्स्ट साहिर लोधी साहब जी ही TV 1 ते मुंहिंजो शो थियो हो अच्छा। आज 14 अगस्त ते हा हा त उन दौरान ही पिक्चर साहिर लोधी सां गॾु। नेक्स्ट अच्छा सनम सां वाओ सनम मारवी तव्हां कॾहिं जी दसी रही है ही असांजो इवेंट हो ते A+ ते अच्छा उते जी सनम जी लाहौर में हा हा उते हो उनमें नदीम अब्बास बि हो सनम बि हुई मां बि हुयसि काफ़ी आर्टिस्ट हुआ ही ओॾी महिल ई असां अञा मेकअप रूम में हुआसीं त ओॾी महिल जी पिक्चर आई अच्छा असांजी। वाओ जी नेक्स्ट ही किथे पे छा अच्छा बर्गर हे ही किथे बर्गर ही बि कराची में ते KFC जॻह? वग़ैरह ते आहे हुते। नेक्स्ट अच्छा फिनिश अच्छा ही किथे आहे ही आहे इस्लामाबाद में हिकिड़ो इवेंट थियो ओके उन जी नेक्स्ट अच्छा ही अमर सां गॾु आहियो तव्हां जी जी अमर सां मुंहिंजो तमामु घणियूं वीडियोज़ आहिनि मां तक़रीबन कंहिंसां बि वीडियोज़ न आहियां ठाहींदी सवाइ पंहिंजे अम्मी सां तक़रीबन मुंहिंजी वीडियोज़ तमामु घणियूं आहिनि। माशाल्लाह ही असांजो इवेंट थियो अलमरा में हा लाहौर में ये अताउल्ला खान साहब जी 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 कीअं रहियो अताउल्ला साहब कीअं तमामु सुठा ऐं निवड़त हिननि में तमामु घणी आहे ऐं जेतिरी अलाह हिननि खे इज़त ॾिनी आहे ओतिरी हिननि में निवड़त बि आहे ही सुठा इंसान आहिनि। यार तमामु जी तमामु मां ॾाढो फैन आहियां ॾाढो ॿुधंदो आहियां हिनखे नेक्स्ट ही कंहिंसां दीबा सां आयो जी जी ही दीबा सां हिकिड़े इवेंट जे दौरान असां बैक स्टेज हुआसीं त उते जी तस्वीर आहे असांजी। वाओ नेक्स्ट ही कहिड़ो तव्हां ही वरी सनम आहे सनम मारवी आई ही घर में असां कचहरी जे दौरान ई जीअं फनी मूड में माण्हू टोटल हूंदो आहे डिफरेंट हां जी फनी मूड में जीअं हूंदो आहे न घर में माण्हू बिल्कुलु relax हूंदो आहे रिलैक्स हूंदा हुई ही ओॾी महिल जी पिक्चर आहे। अच्छा सही 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 बिल्कुलु ही फोन मां तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो हा जी ख़बर पवंदी। नेक्स्ट ही असांजी UK जी पिक्चर आहे असां UK में शेक्सपियर जी बर्थडे लाइ वियासीं हुन में वियासीं असांखे इनवाइट कयो वियो सिंध मां मां हुयसि बाक़ी 4 सूबनि मां ॿिया हुआ 3 सूबनि मां हा ॿिया बलोचिस्तान मां अख्तर चनाल साहब हो ऐं पंजाब मां ही जेके दुलहरी सगीर वासी सभु इहे असांजा मतिलबु 4 सूबा हुते असां रिप्रेज़ेंट कयासीं पंहिंजा दैट्स कूल नेक्स्ट UK में जी जी ही असांजो इस्लामाबाद जी सवाई आहे न ये त जी जी बिल्कुलु बिल्कुलु सुठी परफॉर्मेंस आहे ॾाढी सुठी परफॉर्मर तमामु सुठी ॾाढी आहे सुठी आहे क्लासिकल तमामु सुठो कंटेम्पररी आर्टिस्ट आहे ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे नेक्स्ट ही कहिड़ा ही बि मां ई आहियां अच्छा तव्हां आहियो ओके वाह ही ईअं आम रूटीन में जीअं घर में पिक्चर अच्छा सही यू लुक डिफरेंट ओके नेक्स्ट इनफ नेक्स्ट ओके काथे ड्राइव छा पिया कयो जी जी ड्राइव मूंखे करणु शौक़ु आहे ऐं केॾी महिल जेॾी महिल मां बिल्कुलु बोर थी वेंदी आहियां त पोइ मां ड्राइव कंदी आहियां। वाह नेक्स्ट ओ ताज मस्तानी उहो ताज मस्तानी आहे न अच्छा बोल बोल अच्छा ही तस्वीर तव्हांजी ही असां मतिलबु मुहर्रम में हर मुहर्रम में कंदा आहियूं मतिलबु न्याज़ नंगर वग़ैरह ही घर में ज़ुलझना असांजे घर ईंदी आहे अच्छा भाई सही पोइ उन करे उन थोरो ज़्यारत कंदे जी अच्छा बोल कीअं लॻो सॼी मेमोरीज़ तव्हांखे ॾेखारे करे जी जी बिल्कुलु काफ़ी पुराणी मेमोरीज़ आहिनि ऐं यादूं काफ़ी ताज़ियूं थी वियूं तव्हां ऐं कीअं गुज़रियो आहे ज़िंदगी जो वक़्तु तव्हांजो ज़िंदगी जो वक़्तु कुझु सुठो गुज़रियो आहे कुझु सुठो न आहे गुज़रियो ऐं हिकु जहिड़ो वक़्तु
को बि न हूंदो जी जी न सुठो हूंदो आहे न बुरो हूंदो आहे अगरि सुठो आहे त तव्हांखे इहो सोचणु खपे जो बुरो बि अची सघे थो अगरि बुरो हूंदो त इंसान खे आसिरो हूंदो केॾी न केॾी महिल मुंहिंजो वक़्तु सुठो ईंदो ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि बुशरा ज़िंदगीअ में इंसानु तजुर्बे मां सिखंदो आहे ऐं तव्हांखे लॻे थो तव्हां तजुर्बे मां सिखियो ज़िंदगी तजुर्बनि जो नालो आहे ज़िंदगी तजुर्बे मां कोर्स शयूं सिखंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सिखियो आहे तमामु घणो कुझु सिखियो आहे ज़िंदगी मां ऐं मतिलबु जेके अहिड़ी अहिड़ी जॻहियुनि ते फेस कयो आहे जो ॿुधाए न सघिजनि तव्हां जेको कॾहिं सोचियो न हुजे अहिड़ी अहिड़ी जॻहियुनि ते फेस कयो आहे जो अहिड़ा अहिड़ा लम्हात जेकी ज़िंदगीअ में गुज़रिया आहिनि जेके कुझु तकलीफ़ ॾिया आहिनि कुझु सुठा आहिनि ज़िंदगी ईअं ई आहे न ॾुख सुख जो ई त नालो आहे ॾुख सुख जो ई त सभु शइ आहे बिल्कुलु बिल्कुलु ज़िंदगी सां गॾु आहिनि सभु शयूं कहिड़ी शइ आहे जेका बुशरा तव्हांखे वधि में वधि मोटिवेट कंदी हुजे न जेका उत्साहींदी हुजे त न बुशरा ठीकु आहे कमु कयां थी स्ट्रगल आहे अञा मंज़िल अॻिते आहे अहिड़ी का शइ आहे जेका तव्हांखे मोटिवेट कंदी हुजे मुंहिंजी अम्मी जी दुआ आहे अच्छा मुंहिंजी अम्मी मां पंहिंजी अम्मी जी ख़िदमत तमामु घणी कई आहे कुझु माण्हू त सोशल मीडिया ते वीडियोस ॾिसंदा आहिनि चवंदा आहिनि हीअ रुॻो ॾेखारण लाइ कंदा आहिनि हीअ त पंहिंजे पाण खे ख़बर आहे ऐं मथे अलाह सां ॾिसे पियो तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में माउ पीउ जो प्यारु तव्हांखे कंहिंखे ॾेखारण जी ज़रूरत न आहे न आहे ॾेखारण जी कॾहिं ज़रूरत न आहे तव्हांखे लॻे थो तव्हां ऐं तव्हांजी वालदा जूं कचहरियूं अहिड़ियूं की यादगार कचहरियूं थियूं आहिनि ज़िंदगी में तव्हां जेके तव्हां तमामु घणी ॿुधायो कचहरियूं यादगार कचहरी यादि आहे बिल्कुलु ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में तव्हांखे ॿुधायां मां मुंहिंजी को दोस्त न आहे मुंहिंजी दोस्ती पंहिंजी अम्मी सां हुई अच्छा माना मुंहिंजी दोस्त बि हुई मुंहिंजी माउ बि हुई मां हिकिड़ी भेण आहियां मुंहिंजा 3 भाउर आहिनि अच्छा जी जी बाक़ी मुंहिंजी मां दोस्तूं न रखंदी मुंहिंजी दोस्ती पंहिंजी अम्मी सां हुई छा करे दोस्ती रखंदा बसि अॼुकल्ह दोस्ती में कुझु अहिड़ियूं दोस्तूं आहिनि जेके तव्हांजी दोस्ती तव्हां सां कंदियूं आहिनि बहरहाल अंदरां तव्हां सां सिंसियर न आहिनि बिल्कुलु दोस्ती उहा हुजे जेके सिंसियर हुजे इन करे मां दोस्तियूं न रखंदी बिल्कुलु तव्हां कॾहिं न ॾिठो हूंदो को अहिड़ी दोस्त मुंहिंजी बिल्कुलु बाक़ी मुंहिंजी दोस्ती मुंहिंजी अम्मी सां हुई हर ॻाल्हि हुन सां दोस्तनि वांगुरु शेयर कंदी हुअसि मां हर ॻाल्हि हर लम्हो माना मूंखे का डपु न थींदो मुंहिंजी अम्मी आहे हर ॻाल्हि सो बोल बुशरा न कचहरी जारी है सारी आहे हलंदा हिकिड़े ब्रेक तरफ़ काॾे न वञिजो रहिजो सां गॾु वेलकम बैक टू शो बुशरा ॾाढी सुठी कचहरी थिए पई बुशरा ॾाढी कम जी ॻाल्हि कई जेके इन शइ ते गवर्नमेंट ॻाल्हाइण बि घुरिजे मुंहिंजे हिसाब सां रिलेशनशिप ज़िंदगी में ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि तव्हांजो जेको पंहिंजी माउ सां रिलेशन रहे थो न रिलेशन उहो ॾाढो अमेज़िंग आहे दुनिया में शायदि इहो अनकंडीशनल लव वारो रिलेशन आहे मतिलबु हमेशह हर दौर में हर वक़्त में तव्हां सां हिकिड़ो माण्हू प्यारु करे अच्छा मां इहो पुछणु थो चाहियां कॾहिं न ज़िंदगीअ में कुझु वालदेन चवणु चाहींदा आहिनि या तव्हां सां जेको माण्हू प्यारु कंदो आहे कुझु चवणु चाहींदो आहे कुझु अहिड़ी कहिड़ी यादगार लम्हा हूंदा आहिनि मेमोरीज़ आहिनि कॾहिं तव्हां कॾहिं सुबुह जो सवेर पंहिंजो थिया निंड मां पंहिंजी वालदा सां गॾु चांहि ठाही हुजे चांहि पीती हुजे या कचहरी अहिड़ी का मेमोरी अहिड़ो को किसो आहे जॾहिं तव्हांखे अमर चयो हुजे वालदा त बुशरा 2 मिंट मूंसां वेह ऐं कुझु असां ॻाल्हाइण थी चाहियां इज़ देयर एनीथिंग इन योर माइंड कॾहिं न कुझु शइ अहिड़ी का शेयर कई तव्हांखे सम्झाए वई या कुझु चई वई या कुझु चवणु चाहे पई कुझु यादि आई बिल्कुलु काफ़ी अहिड़ी मेमोरीज़ आहिनि ऐं मुंहिंजी त तक़रीबन सॼी मेमोरीज़ अम्मी सां गॾु आहे पंहिंजी अम्मा सां ऐं केॾी महिल असां जेॾी महिल कचहरी में वेंदासीं त सॼी राति गुज़री वेंदी हुई मतिलबु इहो न हो जो 2 मिंट मुंहिंजी अम्मी खे इहो न हूंदो जो मां थोरो टाइम ॾींदसि अम्मी खे हूंदो हाणे असां गॾु वेठा आहियूं त हाणे सॼी राति असांजी वेठा आहियूं हाल वाल ॾुख सुख ऐं मुंहिंजी अम्मी मूंखे चवंदी मतिलबु तूं पंहिंजी महिनत ते फोकस रख ऐं उन खां अलावा पंहिंजे पाण खे मायूस न कर अच्छा मुंहिंजियूं दुआऊं तोसां गॾु आहिनि अगरि तूं महिनत कंदे ऐं मुंहिंजियूं दुआऊं तोसां गॾु अलाह तोखे मंज़िल ज़रूरु ॾींदो ऐं एतिरो तुंहिंजो नालो हूंदो जो दुनिया ॾिसंदी मूंखे मतिलबु अम्मी मुंहिंजी हिमत ॾींदी हुई ऐं केॾी महिल चवंदी कंहिं बि तोखे मोड़ ते मुंहिंजी ज़रूरत मां तोसां गॾु आहियां ऐं वाहिद रिश्तो माउ पीउ जो आहे जेके जंहिंमें को लालच न आहे मतिलबु तव्हांखे ओतिरो नंढे ॿार खे एतिरो मतिलबु पालीनि था एतिरो वॾो कनि था वरी इन मराब ते ताणी पहुचाइनि था बहरहाल हुननि खे को तव्हां मां लालच न आहे
बेलोस आहे बिल्कुलु बेलोस आहे बिल्कुलु इन्हनि तव्हांखे मतिलबु माउ पीउ जो रिश्तो तव्हां ट्रस्ट करे सघो था पंहिंजे माउ पीउ ते बिल्कुलु इहा के ॿिए ते नथा करे ज़िंदगी उहो रिश्तो आहे जेको हमेशह तव्हांखे कामयाबु ख़ुशि ऐं बिल्कुलु सिहतमंद बिल्कुलु ॾिसणु बिल्कुलु चाहिनि ऐं माउ पीउ कॾहिं बि तव्हांजो बुरो न चाहींदा कॾहिं बुरो न चाहींदा मॉम इज़ ऑलवेज़ राइट हिकिड़ो चवंदा आहिनि न अंग्रेज़ी में त मॉम इज़ ऑलवेज़ ऐं तव्हांखे वाहिद माउ पीउ हूंदो आहे जेके सक्सेस ॾिसी तव्हांजी उहो ख़ुशि थींदा ख़ुशि आहिनि थींदा आहिनि सक्सेसफुल हुननि खे जेलिस न आहे फील जेलिस करे न थींदा आहिनि सुबुह लाइ इहा त ॻाल्हि तमामु सुठी कचर थी वई छो न बुशरा खां हिकिड़ो कलाम बि ॿुधो वञे या गीत ॿुधाए आई आहे त बुशरा जो अचण जो फ़ाइदो बि वठिजे ऐं बुशरा खे रिक्वेस्ट कंदासीं असांखे कुझु न कुझु ॿुधाए अलाए छा पियो ॿुधाए बुशरा असांखे कुझु ॿुधायो तव्हां हाणे जेको मां तव्हांखे कलाम ॿुधाईंदसि ही मुमताज़ मौलवी साहब बि ॻायो आहे मूं बि ॻायो आहे हुनजो पंहिंजो स्टाइल आहे मुंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे हीउ तमामु घणो हलियो बि आहे हीउ सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदसि मां श्योर जी थैंक यू वाओ वाओ दैट्स वंडरफुल भाई ॾाढो सुठो बहरहाल ॾाढो सुठो तव्हां ॾाढी महिनत कई आहे थैंक यू ऐं कंटिन्यूस तव्हां इहे रियाज़ शयूं पोइ तव्हां वरी उस्तादनि खां बि सलाह मशवरो कंदा आहियो किथे कॾहिं स्केल्स मथे आहिनि या कीअं बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेके शइ तव्हां कंटिन्यू कंदा आहियो मज़ीद बहितर थींदी आहे बहितर थींदी आहे बिल्कुलु ऐं जेकॾहिं तव्हां खां पुछां त अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे जेके सिंगर्स आहिनि उनखे तव्हांजी कहिड़ी सलाह हूंदी मुंहिंजी इहा सलाह हूंदी तव्हां महिनत कयो हा सुठी कोशिशि मतिलबु महिनत सां जेका शइ हूंदी हू नज़र ईंदी न महिनत मां तव्हां छा मुराद आहे जेके लेट सपोज स्पेसिफिक ॻाल्हायूं था जेके सिंगिंग आहे त रियाज़ कनि ऐं बिल्कुलु रियाज़ कनि ऐं सुठो को जेके टीचर हुजे सुठो को टीचर हुजे हा छो त ईअं थींदो आहे तव्हां अगरि मतिलबु कोशिशि कयो ॻाइण जी बि त तव्हांखे सुठो टीचर न आहे मिलंदो जेके तव्हांखे गाइड करे बिल्कुलु अच्छा असां वटि न हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे ऐं असांजे प्रोग्राम सेगमेंट नालो आहे पीस ऑफ एडवाइस तव्हां भले हे पघर अची वञा तव्हां पुछो वठो ऐं असां तव्हांखे हिकिड़ी तस्वीर ॾेखारींदासीं ऐं तस्वीर खे तव्हां का बि पीस ऑफ एडवाइस जो मक़सदु जेका सलाह ॾियणु चाहियो था या कंहिंखे डेडिकेशन ॾियणु चाहियो था कंहिं लाइ तारीफ़ करणु चाहियो था जेको बि चवणु चाहियो था इट्स अप टू यू पंहिंजी ज़िमेदारी थी सो असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे लेट्स पीस ऑफ एडवाइस में ॾेखारींदासीं कोई तस्वीर प्लीज़ हिट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट वहीद अकड़ो ख़ान साहब एज़ अ ग्रेट पोएट ॾाढो मज़ेदार ऐं दिलबर जानी पर कावड़जी बि वेंदो आहे वहीद खे छा चवणु चाहींदो तव्हां वहीद हिकिड़ो तमामु सुठो शाइर आहे हा ऐं जेको इन्हनि लिखियो आहे अॼु ताणी माण्हू यादि कंदा आहिनि बिल्कुलु सुठी शाइरी ॻाई आहे हुनजी बिल्कुलु मूं बि ॻाई आहे कहिड़ी शाइरी ॻाई हिननि जो मूं हिकिड़ो कलाम ॻायो जोड़ी हुजे तहिड़ी हुजे जोड़ी खान मां बि ॻाईंदुमि यार कुझु लिखो बिल्कुलु हीअ जेको अवल त मूड में अची जेको लिखंदा आहिनि पोइ सुठी सुठा शाइर आहिनि ऐं हिननि खे मां चाहींदसि मज़ीद अहिड़ा कलाम सुठा सुठा लिखंदा रहो ऐं असां ॻाईंदा रहूं बिल्कुलु नेक्स्ट वही साहब सम्झी वियो पर हाणे असां उस्ताद शमन अली मीर अली साहब लिविंग लेजेंड अमेज़िंग लविंग छा चवणु चाहींदो शमन अली मीराली तमामु सुठो आर्टिस्ट आहे ऐं तमामु सुठो ॻाईंदो आहे ऐं जेॾी महिल बि तव्हां हिननि खे ॿुधंदो हुननि जी वॉइस में बिल्कुलु बि तव्हांखे बिल्कुलु असांजी मुलाक़ात थी आहे ड्यूट में न आहे केॾी महिल ॻायो बहरहाल मुलाक़ात थी आहे तमामु सुठी शख़्सियत जा मालिक आहिनि ऐं तमामु सुठा इंसान आहिनि नेक्स्ट तुफ़ैल ख़ान संजानी साहब बिल्कुलु तुफ़ैल ख़ान संजानी साहब मुंहिंजो हिकिड़ो शो थियो हिननि जो आवाज़ टीवी ते जंहिंमें ही होस्ट बिल्कुलु हुनमें असां गॾिजी ॻायो ऐं काफ़ी शोज़ ते बि गॾु ॻायो आहे ऐं इन्हनि जी हिकिड़ी इहा ख़ूबी आहे हीअ जंहिं जिते वेंदा आहिनि मतिलबु ख़ामोश महफ़िल बि हुजे न उन्हनि खे माना हीअ झुमाए छॾींदा आहिनि माण्हुनि खे उथण ते मजबूर करे छॾींदा आहिनि नेक्स्ट आमिर शाह साहब जी हिननि सां हिननि जो हिकिड़ो प्रोग्राम हो कोलाज जेके हू मूं हिननि सां गॾु कयो ऐं हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो ही फरज़ाना बार सां हिननि जो शो हो हिते बिल्कुलु हू बि हुनमें बि मां हिननि सां पाण सुरीला बि आहिनि ॿुधण ऐं हिननि जी पंहिंजी वॉइस बि सुठी आहे पाण बि सुरीला आहिनि ऐं पाण सुठा इंसान बि आहिनि ऐं वरी सैयद आहिनि बिल्कुलु हिन जे मथां हाणे छा चइजे सुठा इंसान आहिनि नेक्स्ट साईं सागर हिननि में हिकिड़ी हिननि सां मुंहिंजी मुलाक़ात थियल आहे हिकिड़ो दफ़ो थी आहे बिल्कुलु सुठो शाइर आहे ऐं सुठो इंसान बि आहे ऐं तव्हांखे इहो फील न थींदो ही फेमस सानियान आहिनि ईअं तव्हां सां मुलाक़ात कंदा मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात थी हिकिड़ो मुंहिंजो एल्बम हो हुनजे सिलसिले में बहरहाल सुठा इंसान आहे तमामु बिल्कुलु नेक्स्ट मुमताज़ मौलवी साहब साहब छो त असांजे ड्यूट में बि सॉन्ग आया आहिनि
छो त जेॾीमहिल तव्हांखे ईअं ख़बर न आहे त जेॾीमहिल तव्हांजी मुलाक़ात थींदी आहे त तव्हांखे ख़बर पवंदी आहे। तमामु सुठा इंसान बि आहिनि ऐं सुठा शाइर बि आहिनि, उन खां पोइ वरी सुठा फ़नकार बि आहिनि ऐं हिननि में निवड़त ॾाढी सुठी आहे, निवड़त सुठी आहे, अलाए हिननि खे इज़त ॾिनी आहे, ऐं महिमान नवाज़ बि ॾाढा आहिनि, महिमान, बिल्कुलु। सुठा नेक्स्ट, इंसान नजफ़ अली साहब। नजफ़ अली सां कॾहिं कमु कयो आहे या नजफ़ स्टेज अली शेयर कई? सां किथे कमु न आहे कयो, मुलाक़ात थी आहे कंहिं इवेंट में थी आहे, पर एतिरी मुलाक़ात में हलवाई थी आहे बसि, जस्ट हिन जे बारे मां वधीक न। ओके, नेक्स्ट, असगर खोसे साहब। असगर खोसो सां काफ़ी इवेंट कया आहिनि मुंहिंजो। असगर खोसो बि तमामु सुठो इंसानु आहे। तमामु सुठो। एज़ अ सिंगर कीअं लॻंदो आहे तव्हांखे? एज़ ए सिंगर त सुठो आहे, बहरहाल माण्हू उनखे पसंदि कनि था, मेन ॻाल्हि आहे ओके, आवाम जेके चाहे, आवाम जेके ऐं चाहे। पाण बहरहाल उहो नेचर वाइज़ तमामु सुठो इंसानु। नेक्स्ट, ताज मस्तानी साहिबा, छा चवणु चाहींदो? लिविंग लेजेंड, वॾी आर्टिस्ट आहे। बिल्कुलु बि, ऐं सीनियर आर्टिस्ट बि आहे, ऐं पाण माशाल्लाह पूरी दुनिया में हिनजो नालो बि आहे, ऐं सुठी इंसान आहिनि। काफ़ी असांजी मुलाक़ात बि काफ़ी जॻहि ते थी आहे, काफ़ी जॻहि ते असां तव्हां बि चपड़ी ते ॻायो था यकतार ते? न, केॾीमहिल ईअं थींदो आहे, हीअ बि हूंदा आहिनि चपड़ी यकतार ते, मां बि हूंदी आहियां, पर केॾीमहिल ईअं थींदो आहे जेॾीमहिल हीअ हूंदा आहिनि त मां न आहियां, न हूंदो, पोइ मां हूंदी आहियां त हीअ न आहिनि हूंदा जी। अक्सर बहरहाल सुठी इंसान, वॾी सुठी, वॾी तमामु टैलेंटेड आहे, मल्टी, ऐं पूरे पाकिस्तान खे प्रेज़ेंट कयो आहे, पूरे सिंध खे प्रेज़ेंट। नेक्स्ट, ठीक है, अच्छा, दुआ मेमन, इन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात न आहे थी। कीअं लॻंदी आहे तव्हांखे? ॿुधो आहे न ॻाइण में? ॻाइण हीअ मॉडल बि सुठी आहे, होस्ट बि आहे, ॻाईंदी बि आहे। एज़ ए मॉडल सुठी आहे, सुठी आहे, जी। बाक़ी घणा कमेंट्स मां मुंहिंजी मुलाक़ात न आहे थी हिननि सां। तमामु सुठी आहे। नेक्स्ट, रूबी अली। रूबी अली सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, ॾाढी सुठी ऐं ॾाढो बहितरीनु कमु थी करे उहो ई जी। बिल्कुलु सुठी इंसान बि आहे, ॾाढी सुठी इंसान आहे। हाणे त माशाल्लाह सां पोती माशाल्लाह मथे ॻाल्हाईंदी कोन्हे, ऐं ॾाढो हिन लाइ इहो एडवाइस, जीअं तव्हांखे अलाह इज़त ॾिनी आहे, तव्हां ईअं रहंदो न त तव्हां अञा बि तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो। सुठी इंसान आहे। नेक्स्ट, बस हाणे अच्छा, पंहिंजो पाण खे छा सलाह ॾियणु चाहींदो? चलो, बुशरा पंहिंजो पाण खे छा सलाह ॾियणु चाहे थी? अहिड़ी का शइ आहे जेका तव्हां चवणु चाहियो था, सलाह ॾियोसि पंहिंजे पाण खे? बुशरा, मां पंहिंजे पाण खे इहो चवणु चाहींदसि जो ट्रस्ट न करे किथे, ट्रस्ट न करे, बिल्कुलु। छो त अक्सर मां जिन्हनि सां सुठे तरीक़े सां हलां थी, हू मुंहिंजे बारे में सुठो नथा सोचनि, अलाए छो। बहरहाल ट्रस्ट न कजे, पंहिंजे माउ पीउ खे सिवा कंहिं ते बि ट्रस्ट न कयो तव्हां। बिल्कुलु सही। सो बहरहाल इहे हुया पीस। अच्छा, निगहत नाज़, द लिविंग लेजेंड, मां ॾाढो फैन आहियां, अचे शो में घुराइण थो चाहियां, छा चवणु चाहींदो मैडम निगहत नाज़ खे? निगहत नाज़ सां मुंहिंजी मुलाक़ात न आहे थी। अच्छा, न रही आहे जी, न आहे थी मुलाक़ात। कीअं लॻंदी आहे, लॻंदी कीअं आहे, गाना कीअं लॻंदा आहिनि? हिननि जा गाना मतिलबु ठीकु आहिनि, माण्हू ॿुधंदा त सुठी ॻाल्हि आहे, बहरहाल ईअं सुठी लॻंदी आहे, सुठी लॻे। नेक्स्ट, सनम मारवी, छा चवणु चाहींदो सनम मारवी खे? सनम मारवी खे मां इहो चवणु चाहींदसि जो अलाह तोखे अञा बि इज़त ॾे, ऐं तोखे थोरे टाइम में एतिरी इज़त अलाह तोखे ॾिनी, अञा बि इज़त ॾे, ऐं ईअं ई हमेशह तूं कामयाबु थींदी रहो, दुआ आहे असांजी। नेक्स्ट, उस्ताद इरफान समो, जी जी बिल्कुलु, हीअ बि तमामु सुठा आहिनि, वारा माण्हू आहिनि, वॾा कंपोज़र आहिनि, कंपोज़र आहिनि। हिननि मुंहिंजो सुहिणी ॻाल्हि वारी कंपोज़िंग हिननि कई, बिल्कुलु कचहरी में लाजवाब कंदो, बिल्कुलु तमामु सुठी। कचहरी वारा बि सुठा आहिनि, नेचर वाइज़ बि तमामु सुठा, वॾा किस्सा, मज़ेदार वॾा किस्सा। मुंहिंजी काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी, मुंहिंजा अक्सर ट्रैक्स जेके आहिनि ही ठाहींदा रहिया, क्रिएटिव, मोस्ट क्रिएटिव, बिल्कुलु 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 तमामु सुठा इंसान। नेक्स्ट, सो बहरहाल नेक्स्ट थियासीं असां पाण। सो बहरहाल इहे हुया। सो असां वटि न बुशरा, असां वटि आहे हिकिड़ो लास्ट थोरा 2-3 मिंट आहिनि, 1-2 मिंट हूंदा मुंहिंजे हिसाब सां, 2 या 3 मिंट हूंदा। कुझु न दिलि जो हाल वाल थो करणु चाहियां, जॾहिं इंसानु कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण सां पुछणु चाहींदो, त कॾहिं कॾहिं चवंदो को माण्हू पुछे असांखां, हिन वक़्तु ताईं, अॼु जॾहिं खां मैच्योर थियो, अॼु वक़्तु ताईं जेको बि वक़्तु गुज़रियो आहे, जीअं बि गुज़रियो आहे, जेको कुझु बि आहे, सही थियो आहे? मतिलबु जेको वक़्तु गुज़रियो आहे सही थियो आहे, पर हाणे सही न आहे, हाणे सही न आहे, हाणे सही न आहे। माना इहे सम्झणु पुछणु थो चाहियां, बुशरा मारवीअ खे जंहिं जॻह ते हुजणु खपे हा, जंहिं मक़ाम ते हुजे हा, बुशरा उन मक़ाम ते आहे या उन मक़ाम ते न आहे? बिल्कुलु अञा मुंहिंजो इहो हू मक़ाम न आहे जेको मां चाहियां थी, चाहियो था, बिल्कुलु। इन करे बहरहाल अञा बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तमामु इज़त ॾिनी आहे, बहरहाल हू मक़ाम न आहे जेको मां चाहियां थी।
उहा अञा अॻिते आहे। उहो अॻिते आहे। बिल्कुलु। तव्हांखे लॻे थो ज़िंदगीअ में अक्सर करे छा थींदो आहे त ज़िंदगी में इंसान को कमु न करे सघंदो आहे या कॾहिं किथे कामयाबु न थींदो आहे त इंसानु ॿियनि ते इल्ज़ाम हणंदो आहे, पर समाओ जॾहिं हिकिड़ी पॉइंट ते पुॼंदो लाइफ में त माण्हू सोचंदो आहे सभिनी शयुनि जो ज़िम्मेदार मां पाण आहियां। बिल्कुलु। तव्हांखे लॻंदो आहे तव्हांजी खोड़ सारी सक्सेस या खोड़ सारे शइ मक़ाम ते न पहुचण जो ज़िम्मेदार तव्हां पाण ई आहियो या कॾहिं कॾहिं तव्हां या वॉट इज़ योर ओपिनियन, तव्हां छा चवणु चाहींदो? बिल्कुलु ही मां पाण ज़िम्मेदार आहियां जी। इंसान कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण सां बि ॻाल्हाईंदो आहे बिल्कुलु पंहिंजे पाण खां सवाल बि कंदो आहे, जवाब बि ॾींदो आहे पंहिंजे पाण खे। तव्हां पंहिंजो जेकॾहिं तव्हां खां पुछां जेकॾहिं बुशरा पंहिंजो पाण खां अकेला ई वेही ऐं कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे, घर में कंहिंखे ख़बर छा थी सोचे, बुशरा सां छा थो हले, नो बडी केयर्स। घर में ख़बर न हूंदी, न पुछणु चाहींदा हूंदा, न फैमिली भाउ न भेण। त जेकॾहिं बुशरा पंहिंजो पाण खां को सवाल कंदी आहे, उन सवाल जा जवाब हूंदा आहिनि तव्हां वटि? कोन हूंदा आहिनि। कोन हूंदा, इलाही जॻह कोन हूंदा। माना बुशरा खे जीअं माण्हू सम्झनि था त बुशरा सख़्तु आहे, एटीट्यूड अथसि, एक्सप्रेसिव आहे, न आहे। तव्हां कीअं आहियो? माण्हू तव्हांखे मिसअंडरस्टैंड कंदा आहिनि हमेशह? बिल्कुलु माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे मां सख़्तु मिज़ाज आहियां या मुंहिंजो मतिलबु हिकिड़ो माण्हुनि में थोरो फेमस थी वेंदा आहिनि त उन्हनि में अची वेंदी आहे, वधाई अची वेंदी आहे। बहरहाल मां ईअं बिल्कुलु बि न आहियां। तमामु थोरी ॻाल्हि अहिड़ी को थींदी आहे जेकी दिलि खे मूंखे मतिलबु ॾुख थींदो आहे, फ़ौरन सां मुंहिंजो रोइणु निकिरी वेंदो आहे, एक्सप्रेशन अची वेंदा आहिनि, मूंखां बर्दाश्त न आहे थींदो। बिल्कुलु मतिलबु सॉफ्ट हिकिड़ो आर्टिस्ट त हूंदो ई सॉफ्ट आहे, आर्टिस्ट हूंदो सेंसिटिव हूंदो आहे बिल्कुलु। हू तमामु घणो बहरहाल मां ईअं न आहे जीअं लॻंदो आहे। हा काफ़ी माण्हू ईंदी डप में केॾी महिल मां किथे ईंदी आहियां, काफ़ी अगरि को मिलण बि चाहींदो आहे त उहो चवंदा आहिनि सख़्तु मिज़ाज आहे, ईअं थींदो आहे न। जेकॾहिं बुशरा ज़िंदगीअ जी तव्हां ॾाढी महिनत कई आहे न, तव्हां ॿुधायो त तव्हां मेला दरगाहुनि ते जेके इवेंट्स थींदा, स्ट्रगल खोड़ सारी कई हूंदी ऐं मां सम्झी सघां थो त महिनत ॾाढी ॾुखी आहे। असां वटि आर्टिस्टनि जी सिंध में स्पेशली चाहे कहिड़ो बि आर्टिस्ट हुजे, उन जी स्ट्रगल ॾाढी स्ट्रगल आहे, ॾाढी महिनत आहे। पोइ असां हिक ॿिए खे ॿुधायूं या न ॿुधायूं? ॿुधाइणु ज़रूरी हूंदो आहे, तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी आहे, बिल्कुलु सही था चओ, पर ख़बर हूंदी आहे, हर आर्टिस्ट ख़बर हूंदी आहे कीअं थो वञे। जेकॾहिं पूरी ज़िंदगी हिन वक़्त ताईं हिन ते मां किताबु लिखिजे त हिन किताब जो टाइटल छा हूंदो? किताब जो टाइटल छा हूंदो? अधूरी ज़िंदगी। अधूरी ज़िंदगी। माना तव्हांखे कहिड़ी शइ हूंदी न, कहिड़ी शइ तव्हांखे ख़ुशि कंदी आहे ज़िंदगी में? जॾहिं तव्हां अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेके तव्हांखे ख़ुशि कंदी आहे? माना तव्हां जेकॾहिं परेशान हुजो तव्हां ख़ुशि थी वञो, अहिड़ी कहिड़ी शइ करे माण्हुनि जंहिंमें तव्हां हैप्पी थी वञो? मूंखे ख़ुशि करण जो बिल्कुलु आसानु तरीक़ो आहे, जेॾी महिल मुंहिंजी फैमिली ख़ुशि थींदी आहे मां ख़ुशि थींदी आहियां। मतिलबु मूंखे इहो न आहे जो मां घुमी फिरी करे या शॉपिंग करे, ईअं न आहे बिल्कुलु बि। कुझु हूंदा आहिनि माण्हू पंहिंजनि खे ॾिसी कुझु माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। बिल्कुलु। ऐं चवंदा आहिनि जल्दी जल्दी बिकॉज़ टाइम बि ख़तमु थी वियो आहे, चवंदा आहिनि त कामयाबी ईमानदारी में आहे, तव्हां हिन ते यकीन कंदा? बिल्कुलु, पंहिंजे कम सां तव्हां ईमानदारी कंदो बिल्कुलु कामयाबी मिलंदी तव्हांखे। जल्दी शॉर्ट ॿुधाइजो, ज़िंदगीअ में अहिड़ी को पछतावो या अहिड़ो रिग्रेट आहे, भले त ॿुधायो। तव्हां कॾहिं कॾहिं वेही सोचंदा आहियो काश मां हीअ ग़लती न कयां, अहिड़ी का ग़लती या पछतावा आहे? ॿुधाइणु न चाहियो भले। बिल्कुलु आहे। ऐं पछतावो थींदो आहे? ऐं पंहिंजी ग़लतियुनि में तव्हां सिखंदा आहियो? तमामु घणो। ऐं ग़लतियूं बार बार कंदा आहियो न कंदा? कोशिशि कंदी आहियां जेका ग़लती कयां ॿीहर न कयां। ऐं धोखा इलाही मिलिया आहिनि ज़िंदगी में? जीअं तव्हांजो ट्रस्ट तमामु घणा। अहिड़ो को पब्लिक मैसेज ॾियणु चाहियो, पब्लिक सर्च मैसेज या पंहिंजे फैंस खे कुझु चवणु चाहियो त प्रोग्राम ख़तमु थी वियो आहे? मां पंहिंजे फैंस खे वरी बि ॿीहर इहो चवंदसि जो पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कयो, छो त हीउ जेको रिलेशन आहे हीउ सचो रिलेशन आहे, हिन में को बि बनावट न आहे। पंहिंजे माउ पीउ जो दुआऊं वठंदो कामयाबी तव्हांखे मिलंदी ई मिलंदी, हिन में को शक न आहे। पंहिंजी महिनत कयो, पंहिंजे माउ पीउ खां दुआऊं वठो ऐं उन्हनि जी जहिड़े उन्हनि जी ख़िदमत कयो। बिल्कुलु राइट। थैंक यू सो मच बुशरा, ॾाढो सुठो लॻो। थैंक यू। ऐं ॾाढी सुठी कचहरी थी, पर खोड़ सारा सवाल रहिजी विया, पर इंशाल्लाह वरी ॿिए टाइम आई विल इनवाइट यू ऑन द शो, देन वी विल हैव अ गुड कचहरी। सो वेल गाइस, टाइम थियो आहे पुॼाणे थो, इंशाल्लाह वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं, जंहिंसां खोड़ सारो ख़्यालु रखिजो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।